अस्सलाम वालेकुम एंड जी गुड मॉर्निंग मुंहिंजे तमामु व्यूअर्स खे कीअं आहियो ख़ैरियत सां आहियो ख़ुशि आहियो ज़िंदगियूं कीअं आहिनि कीअं थी आहे अॼोकी सुबुह अच्छा कीअं ख़बर ई न पई आहे हूअं हाणे जॾहिं असां नए हफ़्ते में हूंदासीं वराए सां जॾहिं हिकु दफ़ो ॿीहर मंडे ईंदो ज़िंदगी में अगरि ज़िंदगियूं रहियूं त इंशाअल्लाह आमीन सुम आमीन सिहत सां तंदुरुस्ती सां ऐं बिना की परेशानी जे अगरि हिकु ॿियो मंडे तव्हां सां मुलाक़ात थींदी त असां नए महीने में एंटर थियल हूंदासीं हीअ केॾो अजीब ॻाल्हि आहे कुझु ॾींहं पहिरीं जी ॻाल्हि आहे त असां डिस्कशन कई पई त नयो साल अचे पियो नए साल जो हिकु महीनो असां गुज़ारे बि वियासीं ऐं ख़बर बि न पई ज़िंदगी केॾो तेज़ गुज़री रही आहे ज़िंदगी केतिरी फास्ट थी वई आहे जो ख़बर ई नथी पए साल ईअं लॻे थो त महीननि वांगुरु थी विया आहिनि महीना ईअं लॻे थो त हफ़्तनि वांगुरु ऐं हफ़्ता ॾींहंनि वांगुरु त ज़िंदगी ईअं ई गुज़रे पई ऐं इन तेज़ रफ़्तार ज़िंदगी में जेके लम्हात तव्हांखे मिलनि था जंहिं लम्हात में जेके ख़ूबसूरत लम्हात तव्हांखे मिली रहिया आहिनि कुझु टाइम ज़रूरु उन्हनि खे पंहिंजे पाण खे बि ॾियो ऐं पाण सां जेके जुड़ियल आहिनि उन्हनि माण्हुनि खे बि ॾियो बिकॉज़ हीअ रफ़्तारी त शायदि कॾहिं ख़तमु कोन थींदी पर हा तव्हांजी ज़िंदगी कॾहिं ज़रूरु ख़तमु थी वेंदी त उन ज़िंदगी जा कुझु लम्हा पंहिंजे ज़िंदगी में मौजूदु ख़ूबसूरत माण्हुनि खे ॾियो ऐं पाण जा बि कुझु लम्हा अहिड़ा ख़ूबसूरत क्रिएट कयो जेका कॾहिं कुझु माण्हुनि सां हूंदा आहिनि कॾहिं तन्हाई में हूंदा आहिनि त ज़रूरु इहे शयूं ज़रूरु कयो अदरवाइज़ ज़िंदगी जॾहिं आख़िरी साह खणी रही हूंदी आहे कॾहिं कॾहिं बल्कि मोस्ट ऑफ द टाइम ईअं ई थींदो आहे त ज़िंदगी जेका आख़िरी साह खणंदी आहे उहे इंसान खे ख़बर पइजी वेंदी आहे त भई हाणे कंहिं बीमारी में ख़ुदा न ख़ास्ता या हिकु सर्टन एज खां पोइ असांखे हिकु जेको असांखे नज़र ईंदो आहे त छा हेतिरी एज थी वई आहे त हाणे ख़बर न आहे कॾहिं अलविदा चवणो पए पंहिंजे प्यारनि खे सो जॾहिं इहे आख़िरी साह ज़िंदगी खणी रही हूंदी आहे ओॾीमहिल पछताव घणो थींदो आहे त यार अगरि असां उन टाइम ते कुझु टाइम कढी वठूं हा त शायदि असां वधीक पंहिंजे प्यारनि खे टाइम ॾेई सघूं हा सो हिन वक़्तु जेका ही फास्ट रफ़्तार आहे उन मां कुझु टाइम कढी ज़रूरु पंहिंजे प्यारनि खे बि ॾियो ऐं पंहिंजे लाइ बि उहो टाइम कढो अच्छा जिते प्यारनि जी माण्हुनि जी ॻाल्हि थी आहे पंहिंजे प्यारनि जी ॻाल्हि थी आहे उते ई हमेशह सिंध गवर्नमेंट जी तरफ़ां कुझु अहिड़ा स्टेप्स असांखे नज़र ईंदा आहिनि जेके असांजे प्यारी आवाम जे लाइ हूंदा आहिनि ऐं चाहे जेके माण्हू कंहिं तरीक़े जी बि ॻाल्हि कंदा आहिनि केतिरियूं बि ॻाल्हियूं कंदा आहिनि पर मूंखे लॻंदो आहे रियासत लाइ पंहिंजी आवाम हमेशह प्यारी हूंदी आहे हमेशह सुठी हूंदी आहे सो जॾहिं बि गवर्नमेंट जी ॻाल्हि कजे थी ऐं पोइ वरी असांजे गवर्नर कामरान साहब जी ॻाल्हि कजे थी त हमेशह सुठा अहिड़ियूं ॻाल्हियूं सुठियूं हूंदियूं आहिनि जेके असांखे मिलंदियूं आहिनि ऐं माशाल्लाह ही इज़ वेरी एलिगेंट स्पोकन पर्सन त उन्हनि जी जेके ॻाल्हियूं आहिनि कॾहिं कॾहिं अट्रैक्ट बि कंदियूं आहिनि रिसेंटली उन्हनि जी तरफ़ां हिकु ॾाढी ज़बरदस्त अनाउंसमेंट थी आहे त 40 45 या 50 लख में जेको मिडिल क्लास फैमिली सां तालुक़ु रखे थो उनखे घर न सिर्फ़ु ॾिना वेंदा बल्कि ठाहे ॾिना वेंदा अच्छा ही उन्हनि घरनि जी ॻाल्हि थिए पई जेके ज़ाहिर आहे जेका अॼुकल्ह जी लिविंग जा स्टैंडर्ड आहे उन घर जी ॻाल्हि थिए पई बिकॉज़ इन अमाउंट में 40 खां 50 लख जे अमाउंट में मुंहिंजे ख़्याल में हिन वक़्तु अगरि तव्हां कराची में छा हैदराबाद ताईं बि ॾिसो हा ठीकु आहे अगरि उन खां अॻियां तव्हां ट्रैवल कयो था त शायदि इन रेंज में तव्हांखे को हिकु सुठो अपार्टमेंट या सुठी रिहाइश मिली वञे पर कराची जे अंदरि मुंहिंजे ख़्याल में हिन अमाउंट में को बि घर सुठी जॻह ते सुठे तरीक़े सां या हिन वक़्त जी जेका तर्ज़ रिहाइश आहे उन हिसाब सां तव्हांखे अगरि मिलणु ॾाढो मुश्किल हूंदो आहे पर गवर्नर साहब जी महिरबानी एॾी ख़ूबसूरत अनाउंसमेंट थी वई आहे ॾिसो त इन ख़ूबसूरत अनाउंसमेंट में केतिरी इम्प्लीमेंटेशन थिए थी या ही उहा अनाउंसमेंट आहे जेका कुझु अर्सो पहिरीं असांखे मिली त जी कराची जा रोड 2 हफ़्तनि में तयारु थी वेंदा पर अॼु ताईं अहिड़ो कुझु थियो कोन्हे ख़ैर जी अॻियां हलूं था कुझु ॿियूं ॻाल्हियूं शामिलु कयूं था हीअ त असांजी सिंध गवर्नमेंट जी ॻाल्हि थी पर पाकिस्तान आर्मी जेका आहे उहा बि असांजे आवाम जे लाइ हमेशह कुझु न कुझु कंदी रहंदी आहे रिसेंटली हिकु मेडिकल कैंप आज़ादु कश्मीर में क़ाइमु कयो वियो आहे जेको मेडिकल कैंप बि आहे डेंटल कैंप बि आहे उन कैंप में 800 खां वधीक जेके माण्हू आहिनि उहे जेके आहिनि उहे पंहिंजा जेके तमामु जेके मसइला आहिनि उहे शेयर करे सघनि था न सिर्फ़ु कंसल्टेशन फ्री आहे बल्कि मेडिकेशन बि फ्री आहे गॾोगॾु एक्साइज़ डिपार्टमेंट खां बि हिकु अनाउंसमेंट थी आहे हिकु दफ़ो ॿीहर ऐं मुकेश साहब मिनिस्टर एक्साइज़ जेके आहिनि उन्हनि अनाउंसमेंट कई आहे त जेकी अजरक जूं जेके नंबर प्लेट्स आहिनि अच्छा उन अनाउंसमेंट में त वेंदासीं बट हिकिड़ी पंहिंजी ॻाल्हि आहे त उहा नंबर प्लेट केॾी ख़ूबसूरत लॻे थी न तव्हांजी पहिरीं बि ठीकु आहे हिकु येलो कलर जी नंबर प्लेट हूंदी ऐं उहो जेको हिकु पीले स्कूल जो जेको कॉन्सेप्ट आहे न असां वटि उहा ई फील ॾींदी पर अजरक जी नंबर प्लेट हिकु अलॻि हिकु फील ॾींदी आहे हिकु अलॻि ख़ूबसूरती ॾेखारींदी आहे त तव्हांजी गाॾी हले पई उन ते नंबर प्लेट आहे उन ते अजरक नज़र अची रहियो आहे गॾोगॾु सिंध गवर्नमेंट जो जेको लोगो आहे उहो नज़र अची रहियो आहे एॾो ख़ूबसूरत नज़र अची रहियो आहे
पर ख़बर न आहे छो माण्हू इन ख़ूबसूरती जी तरफ़ वञनि नथा। माण्हू गाॾियूं त वठी छॾंदा आहिनि, पर रजिस्ट्रेशन कराइण ॾाढो मुश्किल उन्हनि जे लाइ अमल हूंदो आहे। रजिस्ट्रेशन अमल मुश्किल हूंदो आहे, त पोइ उन खां पोइ नंबर प्लेट ओरिजिनल वठणु ॾाढो हिकु मुश्किल अमल हूंदो आहे माण्हुनि जे लाइ। पर उहो अमल हाणे जेको आहे उहो करिणो पवंदो, बिकॉज़ 3 अप्रैल इज़ द लास्ट डेट। अगरि उन खां पोइ तव्हांजी उहे नंबर प्लेट्स न आहिनि लॻल, गाॾियूं रजिस्टर्ड्स न आहिनि, त उन जे ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वेंदी। प्रोग्राम जी तरफ़ अचूं था। प्रोग्राम में महिमान असां सां गॾु आहिनि कुझु अहिड़ियूं पर्सनैलिटी, कानून जी ॻाल्हि थी आहे त कुझु कानून सां रिलेटेड पर्सनैलिटी असां वटि बि तशरीफ़ फरमाए, उन्हनि जी तरफ़ बि वेंदासीं। कुझु कानूनी ॻाल्हियूं, कुझु सुठियूं ॻाल्हियूं, कुझु प्यारियूं ॻाल्हियूं इंशाल्लाह प्रोग्राम में शामिलु कंदासीं। ऐं असां सां गॾु एडवोकेट ए बी लाशारी साहब आहिनि, पाण राइटर बि आहिनि, पाण पोइट बि आहिनि, डिफरेंट तंज़ीमुनि में किथे प्रेसिडेंट त किथे चेयरमैन जी जनाब जी सीट आहे। अस्सलाम वालेकुम लाशारी साहब, कीअं आहियो? ख़ैरियत सां आहियो? तबियत ठीकु आहे? अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु ठाक। तव्हां ॿुधायो ज़िंदगी कीअं आहे? ज़िंदगी तमामु बहितरीन आहे, उनखे इंजॉय करणु घुरिजे, पाण बि इंजॉय कयूं पिया। माशाअल्लाह माशाअल्लाह। किथे किथे इंजॉय थी रही आहे? छा मसरूफ़ियात हली रही आहे ज़िंदगी में? ॾिसो, जेकॾहिं तव्हां पंहिंजे पाण खे पंहिंजी क़ौम ऐं कंहिं मक़सद सां अर्पे छॾियो त तव्हांखे अहसास ई न थींदो त तव्हां को कमु कयो था ऐं तव्हांखे का थकावट महसूसु थिए। ऐं पंहिंजी ज़िंदगी खे मैनेज करे तव्हां पंहिंजे दिलि में ख़िदमत जो जज़्बो रखो, पंहिंजे क़ौम जो ओलड़ो रखो ऐं पंहिंजे माण्हुनि लाइ सोचियो, ऐं जेको कुझु करे सघो था ॿियनि लाइ कयो। पंहिंजे लाइ त हर को कंदो आहे, तो बहरहाल इन उसूल तहत ज़िंदगी गुज़ारिजे, तमामु बहितरीन गुज़रंदी आहे। वाह, ॾाढी तव्हां ख़ूबसूरत ॻाल्हि कई आहे। या वाकई इन उसूल में अगरि हर माण्हू अची वञे त शायदि को माण्हू तकलीफ़ में न हूंदो। पंहिंजे लाइ त वाकई वॾा वॾा माण्हू ज़िंदगी गुज़ारनि था, पर ज़िंदगी उहा आहे जेका ॿिए जे लाइ माण्हू गुज़ारे, ऐं उन ॿिए जे चहिरे ते तव्हां सिर्फ़ु हिकु मुस्कुराहट बि जॾहिं आणींदा आहियो न, तॾहिं बि ईअं लॻंदो आहे त ज़िंदगी सुकून में अची वई आहे। अच्छा जी, हिकु ॿिया महिमान आहिनि, जल्दी सां उन्हनि जी तरफ़ बि मां वञणु चाहियां थी। पाण हिन वक़्तु जा डायरेक्टर जनरल फेडरल इंश्योरेंस ओम्बड्समैन आहिनि, असां गॾु तशरीफ़ रखनि था मुबशिर नईम सिद्दीकी साहब जेके असां गॾु तशरीफ़ रखनि था। अस्सलाम वालेकुम। छा हाल आहे? ठीकु आहियो? ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह, आप ठीक है? अल्हम्दुलिल्लाह, तबियत ठीक है। ज़िंदगी की है मुबशिर साहब? बिल्कुल ठीक ठाक, अल्लाह का शुक्र, अल्हम्दुलिल्लाह। माशाल्लाह, भी अल्लाह खैर करे। सुबह सुबह आपका नाम छुप गया हमारे पर्चे से। कैसे गुजर रही है ज़िंदगी? जी बिल्कुल ठीक, अल्लाह का शुक्र है। बस कोशिश कर रहे हैं कि किसी तरीके से आवाम की खिदमत करें, हमारा इदारा अच्छे से अच्छे तरीके से लोगों के काम आए, और जो एक इंसाफ की फराहमी है हमारे इदारे के थ्रू, और बिला मुआवजा इंसाफ की फराहमी है, वो अच्छे तरीके से हम आवाम तक पहुँचाएँ, इसकी कोशिश कर रहे हैं। ज़बरदस्त ज़बरदस्त। अच्छा, अॼु डायरेक्टली या इनडायरेक्टली अहिड़ा शोबा अॼु असांजे प्रोग्राम में जुड़िया आहिनि जेके डायरेक्टली या इनडायरेक्टली माण्हुनि जी फलाह जे लाइ कमु करे रहिया आहिनि। ठीकु आहे, फाइनेंशियल हिकु कॉज़ हर इंसान जी ज़रूरत आहे, पर ॻाल्हि इहा आहे त तव्हां ॿिए कंहिं जे लाइ कमु करे रहिया आहियो ऐं ॿिए कंहिं जी फलाह जे लाइ कमु करे रहिया आहियो, चाहे उहो एडवोकेसी में हुजे या पोइ इंश्योरेंस डिपार्टमेंट में हुजे। तव्हां बेसिकली ॿिए कंहिंखे कम्फर्ट ॾेई रहिया आहियो। अच्छा, आपने इदारे की बात की, मैं चाहती हूँ कि ज़रा इस इदारे के हवाले से अपने नाज़रीन को भी बताएं, क्योंकि हम वो अवाम है जो इंश्योरेंस से बड़ी दूर है। हम गाड़ियाँ तो इंश्योरेंस करा लेते हैं, लेकिन अपनी ज़िंदगी की इंश्योरेंस या ऐसी कोई इंश्योरेंस या बच्चों के लिए कोई पॉलिसी हमारे पास, हमारे अंदर मुझे लगता है कि ये कॉन्सेप्ट बड़ा कम है, ये अवेयरनेस बड़ी कम है। ज़रा आपके इदारे के बारे में कुछ बताएंगे? जी, मैं सबसे पहले तो ये बताऊँ कि मुहतसिब का इदारा क्या होता है। मेरा ताल्लुक़ वफाकी इंश्योरेंस मुहतसिब से है, तो हम मुहतसिब को थोड़ा सा क्लियर करें, फिर इंश्योरेंस मुहतसिब के हवाले से। कि मुहतसिब का इदारा बेसिकली एक पीपल्स चेयर है, और जहाँ किसी वकील की ज़रूरत नहीं, जहाँ हम कोशिश करते हैं कि एक सिंपल एप्लीकेशन पे जनरल पब्लिक अगर किसी किस्म की कोई मैल एडमिनिस्ट्रेशन के कोई शिकार है या उनके साथ कोई धोखाधड़ी हो गई है, तो वो हमारे पास कंप्लेन करें, और एक कौसाई जुडिशल फोरम है जो कि अपना एक ऑर्डर करता है और उसके बाद उसको इंसाफ की फरहमी तक। अब जब हम इंश्योरेंस मुहतसिब की बात करते हैं तो वफाकी लेवल पे हम 5 अलग अलग डिपार्टमेंट्स हैं मुहतसिब के, जिसमें एक वफाकी मुहतसिब है जो कि गवर्नमेंट इंस्टीट्यूशंस के खिलाफ कंप्लेंट लेता है, एक टैक्स है, इंश्योरेंस है, बैंकिंग है, और वुमेन हैरेसमेंट का भी एक, वुमेन हैरेसमेंट एट द वर्क प्लेस अगर होती है तो उधर का एक अलग मुहतसिब है। तो ये 5 मुहतसिब है। मेरा ताल्लुक़ इंश्योरेंस मुहतसिब से है, और इसके हमारे पूरे पाकिस्तान में 7-8 ऑफिसेज हैं, और इंश्योरेंस के हवाले से किसी किस्म की कोई, अगर मिसाल के तौर पे किसी ने इंश्योरेंस कराई, उसकी गाड़ी लग जाती है, उसको सही क्लेम नहीं मिलता, किसी ने इंश्योरेंस कराई, उसका इंतकाल हो जाता है और उसकी फैमिली को सही क्लेम नहीं मिलता, बिजनेस रिलेटेड इंश्योरेंस होती है, किसी भी किस्म की अगर इंश्योरेंस मिलने में उसको कोई प्रॉब्लम है तो वो हमारे पास आ सकता है, और इंश्योरेंस कंपनीज़ को हम समन करते हैं, उनकी हेयरिंग करते हैं, दोनों पार्टीज़ को बिठाते हैं, और उसके बाद उस पर
दोनों तरफ की बातें सुन के उसके ऊपर फैसला देते हैं। सही, ये सही। बेसिकली काम है हमारा। सही लाशाई साहब, ये तो फैसलो उते ही थियो असांजी दुकान की हलंदी पो ये तो फैसला ईअं थियण लॻा असांजी दुकान की हलंदी लाशाई साहब। असल दुकान जी जो सवाल ना है, असल छा आहे जो असांजे आइन जे अंदरि मुख़्तलिफ़ क़िस्म जो लॉ ऑफ रिट्स हूंदो आहे। उन में आम तौर ते जेके गवर्नमेंट ऑफिशियल्स आहिनि जेके उहे जेकॾहिं पंहिंजो को कमु सही तरीक़े सां नाहिनि कंदा त उन जे लाइ गवर्नमेंट तरफ़ां या ओम्समैन जेको विफ़ाक़ी मसइब बि हूंदो आहे, सूबाई बि हूंदो आहे, उहो मुख़्तलिफ़ जीअं साईं ॿुधायो त 5 जॻहियुनि ते मुख़्तलिफ़ उन्हनि जो कमु आहे, त उहो हिकिड़े मामलात खे सहल करण लाइ हूंदो आहे। लेकिन सवाल इहो आहे जिते उहा कोवरंटो या सरशोराए जेके असांजो रिट्स आहिनि उन में जॾहिं उहे पाण ई वायलेशन कंदा आहिनि त पोइ फिरी सिरी कोर्ट में अचिणो पवंदो आहे। हा, पोइ किथे न किथे हा, असां त बहरहाल हीउ जेको मुहसिब जो इदारो आहे इहो बहितरीनु हुजे थो ऐं पंहिंजी जाइ ते नंढे पैमाने ते जेके मसइला हुजनि था, ख़ासि तौर ते जेकॾहिं मिसाल तौर साईं जो त इंश्योरेंस सां वास्तो आहे ऐं ॿियनि मुल्कनि में त ईअं आहे जो आउं तव्हांखे नंढिड़ो मिसाल ॾींदो हलां। हाणे जेका लॉस एंजलिस में बाहि लॻी हुई जी 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 त उन मां ठीकु आहे इंसानी ज़ात मुतासिर थी कीअं बि, लेकिन गवर्नमेंट खे को बि फ़र्क़ु कोन पियो। उनजी वजह इहा आहे जो हर शइ इंश्योर्ड हुई, उहो इंश्योरेंस जी कंपनी ते ई उहो सॼो बर्डन हले वियो। हा, लेकिन सही। असां वटि त हिकिड़ो मसइलो ॿियो हुजे थो, मिसाल तौर गाॾी लॻी वञे थी त पोइ तव्हां वरी इंश्योरेंस वारे जे पोयां भॼंदे भॼंदे साह निकितो वञे। बिल्कुलु हाणे असां वटि बिल्कुलु मजबूरी में जीअं इंश्योरेंस थींदी आहे, जेकॾहिं तव्हां बैंक खां गाॾी वठो था त बैंक ज़बरदस्ती तव्हां खां इंश्योरेंस कराईंदी आहे, कराईंदी हा, आहे। हा। अदरवाइज़ तव्हांजी कोशिशि इहा हूंदी आहे त ट्रिकर वग़ैरह हे वग़ैरह हुजनि। त इहो हिकिड़ो छा आहे जेकॾहिं मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट्स जेकॾहिं प्रॉपर वे में कमु कनि ऐं उहो पंहिंजो फ़र्ज़ु अदा कनि त मुंहिंजे ख़्याल में जेके कोर्ट्स जो कमु आहे उहो तमामु घटिजी सघे थो। पर बदकिस्मती सां चऊं असांजे मुल्क में जेको आहे सो रोज़ जेके कंप्लेंट्स आहिनि या केस रजिस्टर थियनि था उहे रोज़ बरोज़ वधंदा ई रहनि था था। वञनि। बिल्कुलु बिल्कुलु। ऐं हज़ारे केस आहिनि कोर्ट वटि जेके अञा बि जिन जा फ़ैसिला न आहिनि आया। ऐं उहो न बचपन में ॿुधो तारीख़ पे तारीख़ तारीख़ पे तारीख़, उहो सच थींदे ॾिठो बि आहे। तारीख़ ते तारीख़ जो इहो वरी ॿियो मसइलो असल ॻाल्हि आहे जो असां खोड़ इहो मुबालगा आराई ते घणो असांजो मसइलो हूंदो आहे जो असांजे माण्हुनि में हिकिड़ी शइ अची वई आहे त उनखे हमेशह नेगेटिव ॻाल्हि अट्रैक्ट कंदी आहे। हा, तव्हां कंहिं माण्हू जूं 50 ख़ूबियूं ॿुधायो उनखे चओ त हिन भलो कमु कयो, हीउ सुठो कमु हा, कयो, उहा उन यादि ते कोन ईंदी अट्रैक्ट न असांखे। थींदा। हा। पर जेकॾहिं कंहिंजी का ऐप जो ई थी वई हा। पोइ वाह वाह हा, उनजे उहो यादि बि रहिजी वेंदी त यादि बि रहिजी वेंदो। त हाणे इहो सभ खां वॾो प्रॉब्लम आहे। हा, ऐं इहो प्रॉब्लम न फ़क़ति हिकु सोसाइटी में पंहिंजी जाइ ते प्रॉब्लम आहे, पर दीनी पॉइंट ऑफ व्यू सां बि इहो तमामु वॾो ग़लति अमल हुजे थो। जेकॾहिं माण्हू ब्लेमिंग ऐं ग़ीबत वग़ैरह ते ख़ुशि थियणु छॾे ॾियनि त मुंहिंजे ख़्याल में ही दुनिया बि हुननि लाइ भली थी पवंदी ऐं अॻियो जहान बि भलो थी सही। पवंदो। प्लस हिकु ॿी शइ त असां वटि हिकु जेको का बि ॻाल्हि का बि शइ जेका अॻे माण्हू ताईं पहुचण करण जो जेको हिकु अमल आहे उहो बि बिना वेरिफिकेशन जी आहे। तव्हां दीन खे इन्वॉल्व कयो, इते न सिर्फ़ु असां पंहिंजे मुआशराती तौर ते बल्कि दीन जे हिसाब सां बि असां इते बि ग़लती करे रहिया आहियूं। कोई भी बात हमारे पास आती है हम उसको वेरीफाई नहीं करते, हम उसकी कोई वेरिफिकेशन नहीं देखते, उसको फौरन आगे फॉरवर्ड कर देते हैं। तो इतने भी एक गलत अमल है जेको थी रहियो आहे। अच्छा, काफ़ी सारियूं ॿियूं ग़लति शयूं ग़लति अमल बि मुआशरे में थियनि था जिन में हिकु मुंहिंजे ख़्याल में हिकु जेको तालुक़ु आहे उहो ह्यूमन राइट्स सां आहे। तव्हां हिकु तंज़ीम जा चेयरमैन बि आहियो, मां चाहियां थी त उनजे बारे में बि प्रोग्राम में कुझु ॻाल्हियूं शामिलु कजनि। ह्यूमन राइट्स बेसिकली मां उन्हनि राइट्स खे पंहिंजे आम माण्हू सां कनेक्ट करण थी चाहियां। शायदि परचनि ते खोड़ सारा लफ़्ज़ हूंदा जेके असां पढ़ूं था, जंहिंखे असां सम्झूं था। शायदि उहे माण्हू जेके पाण इंडिपेंडेंट माण्हू आहिनि उहे शायदि ह्यूमन राइट्स जो मतिलबु बि सम्झनि, पर छा आम इंसान पंहिंजे पाण खे ह्यूमन बि सम्झंदो आहे आसान लफ़्ज़नि में? लाशरी साहब, हर को माण्हू पंहिंजे पाण खे अलाए छा खां छा सम्झंदो आहे। ह्यूमन त सम्झंदो बि आहे, पर आम तौर ते असांजो जेको माण्हू आहे पाण खे फ़रिश्तो सम्झंदो आहे। हर माण्हू चवंदो आहे त आउं सही आहियां, आउं सही आहियां, ॿिया सभु ग़लति आहिनि। इहो त हिकिड़ो ॿियो मसइलो आहे। लेकिन तव्हां जेका ह्यूमन राइट्स जी ॻाल्हि कयो था, सभ खां पहिरियों त आउं ही ह्यूमन राइट्स डिक्लेरेशन जेका आहे न अक़वाम मुतहिदा जे ठहण खां पोइ 1945 में अक़वाम मुतहिदा ठही आहे, 1948 में हिन जो जेको आहे सो वजूद अमल में आयो। पर मां इन नुक़्ते नज़र खे कंहिं ॿिए नमूने सां बयानु कंदसि त असल में ह्यूमन राइट्स जी सभ खां वधीक जेका आहे प्रचार उहा असांजे दीन इस्लाम में थियल आहे।
ऐं अॼु खां 1400 साल अॻु में जॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ही जेको असांजो वटि निज़ाम खणी आया, उन निज़ाम में टोटल इंसानी हुकूक जी ॻाल्हि कई वई आहे। छो जो उन टाइम में ई जेके हिन नौजवान जेके ॿार पैदा थींदा हुआ, छोकिरियूं ख़ासि तौर ते उनखे ज़िंदा दरगोर करे छॾींदा हुया, या माण्हू कंहिंखे मारे छॾींदो हो त उनजो को सिलो न हूंदो हुयो। खाना जंगी हुई, उहा सॼी जेका ख़तमु थी, ऐं उन ते जेकॾहिं हुदूद लाज़ वग़ैरह आया, ऐं उन टाइम बि ईअं सम्झो ह्यूमन राइट्स ते तमामु घणो कमु थियो। लेकिन हिन दौर में जेकॾहिं ॾिठो वञे त ह्यूमन राइट्स खे जिन जिन मुल्कनि एडॉप्ट कयो आहे, उहे माण्हू इंसान खां वधीक फ़रिश्ता नज़र ईंदा आहिनि। ऐं आउं इहो तव्हांखे इन लाइ चवां थो जो हिन अगस्त में मां जापान वियुमि, ऐं उते मूंखे इहो अहसासु थियो जेकॾहिं ही माण्हू इंसाननि वांगुरु खाईंदा पींदा न हुजनि, छो जो फ़रिश्ता खाईंदा पींदा न आहिनि ऐं उहे पाक हूंदा आहिनि हर शइ खां, त जापान जा माण्हू मूंखे एतिरा मासूम नज़र आया। ऐं मूं 14 ॾींहंनि जे सफ़र में इहा कोशिशि कई त मां माण्हू कंहिंखे ॾिसां त जंहिंजे पेशानी ते ख़लश हुजे, मूंखे नज़र कोन आई। ऐं मां उन 14 ॾींहंनि दौरान ॾिसण जी कोशिशि कंदो रहियुसि त कंहिं रोड ते मूंखे को कचिरो नज़र अचे, मूंखे नज़र कोन आयो। ऐं मूंखे इहो यानी महसूस ई न थियो त असां कंहिं अहिड़े मुआशिरे में आहियूं जेको पाकिस्तान जो माण्हू जापान में वञी एतिरो फील करे थो। त हाणे इहो छो आहे? इहो इन जे करे आहे जो उहे हिक ॿिए जा हक़ सम्झनि था। ह्यूमन राइट्स जी वायलेशन उहो कंदो आहे जेको माण्हू पंहिंजा हक़ त क्लेम कंदो आहे पर ॿिए जे हक़ जो अहसासु नाहे कंदो। सभ खां पहिरियों तव्हां पंहिंजा फ़र्ज़ अदा कयो। जॾहिं तव्हां एज़ ए ह्यूमन जेकॾहिं तव्हां कंहिं माण्हू सां ज़्यादती नथा कयो, कंहिंजी ख़िदमत कयो था, तव्हांजो जेको डोमेन आहे उन में रहो था, तव्हां पाण उन डोमेन में रहो, पोइ तव्हां क्लेम कयो त तव्हांजे राइट जी वायलेशन छो थी थिए। हाणे असांजे मुआशिरे जो मसइलो इहो आहे, असांजी अवाम बज़ाते ख़ुदि चवंदी त आहे त जेका आहे रुश्वत जे असां ख़िलाफ़ आहियूं, लेकिन हर माण्हू ॾियण लाइ तयारु आहे। असांजे कॉलेज यूनिवर्सिटीज़ में चवंदा आहिनि त बाबा रिसर्च वर्क कयो। रिसर्च वर्क त ज़ाहिर आहे हिकिड़ी दानिशमंदी जो कमु आहे, लेकिन उन ते बि को कॉपी कल्चर हावी आहे। त जॾहिं तव्हांजो फ़र्दी करप्ट हूंदो त तव्हां जूं हुकूमतूं छा कंदियूं? कुझु न थी सघंदो। इहे मसइला इहे पंहिंजी जाइ ते रहंदा। असांखे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त असां वधि खां वधि अवेयरनेस प्रोग्राम आणियूं जंहिंसां आम माण्हू सही थिए त हक़ मिली वेंदा। हक़ मिली वेंदा। अच्छा, ही त उन्हनि माण्हुनि जी ॻाल्हि कई जेका मां पहिरीं जी ॻाल्हि कही रही हुअमि, त जेके माण्हू पाण इंडिपेंडेंट आहिनि, जेके माण्हू इन ॻाल्हि खे सम्झनि था, पर असां उन्हनि माण्हुनि ते भी नज़र विझंदासीं। हम जब भी कोई पॉलिसी साइन करते हैं, क्योंकि आप पॉलिसीज़ के वायलेशन पे काम कर रहे हैं, तो हम जब भी कोई पॉलिसी साइन करते हैं तो हम उसको, हमारी बड़ी एक आदत है कि हम पढ़ते नहीं हैं। फिर हमारी माशाल्लाह लैंग्वेज इतनी अच्छी है, अंग्रेज़ी जो लिखी हुई होती है जो अच्छा खासा बंदा नहीं समझ सकता, तो आम जो इंसान जा रहा है कोई भी चीज़ खरीदने, उसके लिए समझना बड़ा मुश्किल है। ज़रा इन चीज़ों पे बात करेंगे और आम आदमी का और उसके राइट्स की जो बात है वो भी इंशाल्लाह प्रोग्राम में करेंगे। पर जी वक्त है ब्रेक जो नाज़रीन तहां सां मुलाकात कयूं था हिन नन्ही कमर्शियल ब्रेक खां पोइ। जी वेलकम बैक। अच्छा जी, ब्रेक ते वञण खां पहिरीं जेका ॻाल्हि थी रही, मां चाहियां थी त उन ई ॻाल्हि खे कंटिन्यू कजे। कुछ हम बात कर रहे थे कि आम आवाम के जो राइट्स हैं या जो पॉलिसीज़ जो क्रिएट किए जाती हैं, सबसे पहले तो ज़रा आपकी पोजीशन से हट के ज़रा मैं जानना चाहूँगी ये जो पॉलिसीज़ बनती हैं और फिर इतनी डिफ़िकल्ट उसमें जो चीज़ें डली हुई होती हैं, उसको आप कैसे देखते हैं एक आम आवाम की नज़र से? जी देखिए, जो पॉलिसी प्रोडक्ट है, जो भी एक प्रोडक्ट के तौर पे बिकती है, वो एक एग्रीमेंट है बिटवीन एन इंडिविजुअल एंड अ कंपनी, और इसकी एक पूरी रेगुलेशन है। इसकी रेगुलेटरी अथॉरिटी SECP है, वो रेगुलेटर है, और तमाम इंश्योरेंस कंपनीज उनके अंडर में काम करती हैं। किसी भी प्रोडक्ट, इवन इंश्योरेंस कंपनी के लाइसेंस लेने से लेकर प्रोडक्ट के बेचने तक, ब्रोकरेज हाउसेस के लाइसेंस से लेने से लेकर उनके काम करने तक, ये तमाम रेगुलेशंस बेसिकली SECP मॉनिटर करता है। सही। अच्छा, जहाँ तक कानून का ताल्लुक है, वो एज पर लॉ अपना हिसाब से काम कर रहे होते हैं। जब ये पॉलिसी बिक रही होती है, उस वक्त जनरल पब्लिक और कंपनी के दरमियान कोई भी एक इंडिविजुअल या कंपनी एक दूसरी इंश्योरेंस कंपनी के साथ एक एग्रीमेंट कर रहा होता है। आपकी बात बहुत अच्छा, आपने इंट्रो में एक छोटी सी बात की कि जहाँ सबसे बड़ी प्रॉब्लम ये है कि जहाँ आप उसको सही तरीके से पढ़ते नहीं हैं, आपको अवेयरनेस नहीं है कि किस किस्म के उसमें पॉइंट्स डले हुए हैं, और आप उस पर साइन कर देते हैं। सही। जिस वक्त आप साइन कर देते हैं तो दैट बिकम्स एन एग्रीमेंट। अब दोनों के दरमियान एग्रीमेंट हो गया। अब जिस वक्त सब कुछ अच्छा है, उस वक्त तक तो सब चल रहा है, लेकिन अगर कोई क्लेम आ जाता है तो फिर वो जो बारीक लिखे हुए
نکات ہیں ان کے اوپر بحث شروع ہو جاتی ہے کہ آپ نے تو یہ نہیں بتایا تھا کہ آپ پہلے سے بیمار ہیں تو اب ہیلتھ کلیم نہیں ملے گا, آپ نے پہلے بتایا تھا کہ کوئی پری ایگزسٹنگ ڈیزیز نہیں ہے, ان کا انتقال ہو گیا, یہ تو پہلے سے بیمار تھے. یہ سب چیزیں جو ہے نا یہ بات کے تو اچھا یہ ہے کہ ایٹ دا ٹائم آف ٹیکنگ پالیسی اور ایٹ دا ٹائم آف ایشوئنس آف پالیسی یہ چیزیں اگر سیٹل ہو جائیں اور موٹے موٹے نکات کو دیکھ لیا جائے کہ بھئی کیا کیا میں سائن کر رہا ہوں. ایک ناخواندہ آدمی کے لیے تو سمجھ میں آتی ہے بات, لیکن اکثر ایسا ہوتا ہے کہ ڈاکٹرز, پروفیسرز یہ بھی لا علمی میں بغیر سوچے سمجھے سائن کر دیتے. تو ان دونوں جگہوں پہ مختلف طریقے سے قانون کی نگاہ بھی دیکھتی ہے. لیکن میرا اپنا ذاتی خیال یہ ہے کہ آپ کے چینل کے توسط سے جتنے لوگ دیکھ رہے ہیں ان کو یہ اویئرنیس دوں کہ جس وقت آپ سائن کر رہے ہوں تو کم از کم مین نکات جو ہیں جس پہ آپ کا کلیم ہو سکتا ہے اس پہ تھوڑی سی بحث کر لیں اور اپنے فیور میں اس کو آپ کروا کے پھر سائن کریں. صحیح. اچھا یہ ذرا ایک لینگویج بیریئر بھی ایک بڑا پرابلم ہے جو ہمارے پاس ہے, اس کو مجھے پہلے بتائیں جتنے بھی ایگریمنٹس ہوتے ہیں کیا ہم اس کو کسی اور زبان میں کر سکتے ہیں؟ جی ہاں, اس میں ایسا تھا کہ بہت سارے ہمارے پاس یا آج سے 6-7 سال پہلے تک بہت سے ایسے کیسز تھے جہاں پہ ایسے لوگ جو تھوڑا گاؤں دیہات کے تھے اور انہوں نے لے لی, انہوں نے بولا یہ تو انگلش میں تھا ہمیں پتہ نہیں, تو ہم نے ایس سی سی پی کے ساتھ مل کے ہم نے پورا ایک ریسرچ ورک بھیجا تھا ان کو کہ یہ ایشوز ہیں جس پہ انہوں نے اب بائی لینگوئل کر دیے ہیں فارم. ایس سی سی پی کا سرکولر ہے اس پہ تمام انشورنس کمپنیز کے لیے کہ اس کو آپ بائی لینگوئل رکھیں, انگلش کے ساتھ ساتھ بھلے اس پالیسی ڈاکیومنٹ کے 25-30 پیجز ہوں لیکن 25-30 پیجز پھر اردو میں بھی ہوں, تاکہ کسی کو یہ بعد میں نہ کہنا پڑے کہ ہم نے اس کو پڑھا نہیں, اس کو دیکھا نہیں, ہمیں سمجھ نہیں آیا, ہم تو سمجھے ایسا تھا لیکن ایسا نہیں ہوا. تو اس کو دیکھنا بڑا آسان. اگر وہ ایون اردو بھی نہیں پڑھ سکتا تو ایون میرا ذاتی خیال ہے کہ وہ کم از کم پڑھوا لے کسی سے کہ میں کس پہ سائن کر رہا ہوں. صحیح. اور چھوٹا سا رائٹ سی گال کہہ رہے ہوں تو ہی بھی ایک رائٹ ہے تاں ایگریمنٹ جگہ لینگویج ہے وہ چینج کرائے سکو. یہ ننढियूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि जेके करे इंसान खे जॾहिं इंसान को नेक्स्ट स्टेप वठी रहियो हूंदो आहे त इंसान खे बाद में उहो यादि ईंदो आहे त अच्छा जी फलां जॻह सां हीअ ॻाल्हि ॿुधी त असां फलां जॻह हीअं कई. सो अहिड़ा शोज़ बेसिकली करण जो मक़सदु बि कुझु ईअं ई हूंदो आहे त पंहिंजी आम जेका आवाम आहे उनखे उहे ॻाल्हियूं ॿुधाए सघूं जेके असां ऑफिशियली तौर ते न ॼाणंदा आहियूं. हाशिम भाई सां गॾु आहिनि. अस्सलाम वालेकुम हाशिम भाई, छा हाल आहे? ख़ैरियत सां आहियो? ख़ुशि आहियो? किथे रहिजी विया? मुस्कुराहट जे पोयां खोड़ सारा राज़ आहिनि जेके असां नथा बयानु करे सघूं. ईअं ई आहे हाशिम भाई? नहीं अहिड़ा कोई राज़ कोन्हे जेको माण्हू ॿिए पासे वञे. हा ॿिए पासे न वञो, इन ई ट्रैक ते घणो कुझु न थिए, करीब करीब ई रहिजो, असां घणो परे कोन पिया वञूं हाशिम भाई. हा न पर आऊं त परे आहियां. छो न कुझु शामिल कजे पंहिंजे नाज़रीन जे लाइ, छा ख़्याल आहे हाशिम भाई? बिल्कुलु शामिल कयूं सर. बेखारण तबीबन खे बेकार आ, मुझो दारू दवा तुझो दीदार आ. मुझो दारू दवा तुझो दीदार आ, मुझो दारू दवा तुझो दीदार आ. बिखारण तबीबन खे बेकार आ, बिखारण तबीबन खे बेकार आ, मुझो दारू दवा तुझो दीदार आ, मुझो दारू दवा तुझो दीदार आ. दवा कान थींदी मुझे दर्द जी, दवा कान थींदी मुझे दर्द जी, हकीम खे कहिड़ी ख़बर मर्ज़ जी, हकीम खे कहिड़ी ख़बर मर्ज़ जी,
त कहिड़े मर्ज़ जी बीमार आ मुंहिंजो दारू दवा तुंहिंजो दीदार आ मुंहिंजो दारू दवा तुंहिंजो दीदार आ न चाहती तुझे दर अॻियां चरी थी न चाहती चरी थी न चाहती तुझे दर अॻियां क्षमा थी जला थी तुझे सिर अॻियां क्षमा थी जला थी तुझे सिर अॻियां वॼाई तो अहिड़ी का धुनकार आ मुंहिंजो दारू दवा तुंहिंजो दीदार आ मुंहिंजो दारू दवा तुंहिंजो दीदार आ ॾेखारण तबीबनि खे बेकार आ ॾेखारण तबीबनि खे बेकार आ मुंहिंजो दारू दवा तुंहिंजो दीदार 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 तुंहिंजो दीदार जबरदस्त जबरदस्त। सिद्दीकी साहब ऐसे ऊपर से तो नहीं जा रहा था? नहीं थोड़ा बहुत मुझे नहीं समझ मुझे लगा जरा जहाज की जो हाइट है वो जरा ज्यादा हो गई। नहीं थोड़ा समझ आ जाता थोड़ा थोड़ा आ रहा था, जी, ठीक है, थोड़ा थोड़ा पहुंच गया। तव्हां त किथे गायब थी विया लश्करी साहब, ॾाढो एंजॉय पे कयो था। असांखे अहिड़ो आहे, ही असांजे सिंध जो तमामु वॾो फनकार जनाब जलाल चांडियो इन खे ॻायो हो ऐं उन जंहिं अंदाज़ ऐं मुहबत सां ॻायो मूंखे मां उन वरी रंग ॾांहुं हलियो हुउसि। हाशिम भाई खे सलाम हुजे जो हिकिड़ी तमामु पुराणी यादि ॾियारे छॾी। हा ज़बरदस्त ज़बरदस्त। अच्छा वाकई में म्यूज़िक हिकु अहिड़ी शइ आहे जंहिंजा चवंदा आहिनि त का ज़ुबान कोन्हे, का सम्झ कोन्हे, कॾहिं कॾहिं लफ़्ज़ तव्हांखे न बि सम्झ में ईंदा आहिनि त उहा तव्हांजे अंदरि कंहिं तरीक़े सां समाए रही हूंदी आहे। त वाकई में मौसीक़ी जेका आहे उहा हिकु अजीब ई हिकु हुनखे शायदि केतिरा बि लफ़्ज़ जोड़जनि पर शायदि उनजी का डेफिनेशन नथी ठाहे सघिजे, बिकॉज़ हर जेको गानो तव्हां ॿुधो था, जेका म्यूज़िक तव्हां ॿुधो था, उन सां गॾु हिकु नई डेफिनेशन आहे जेका ज़हन में अचे थी। अच्छा थोरो सो असांजो जेको लॉ सिस्टम आहे थोरो सो उन ते नज़र विझाइणु चाहियां थी। लाशाही साहिबु तव्हांजो हिकु अरसो थियो आहे जेको तव्हां एडवोकेसी सां गॾु माण्हुनि खे सर्व करे आहियो, हिकु वॾो अरसो आहे जंहिंमें ज़ाहिर आहे डिफरेंट चैलेंजिस बि हूंदा, डिफरेंट शयूं बि हूंदियूं, उतार चढ़ाव बि हूंदो। माण्हुनि जो इहो मञणु आहे त जॾहिं पाकिस्तानी लॉ सिस्टम जी ॻाल्हि कजे थी त मेजॉरिटी जेके माण्हू आहिनि उहे हुन ते ट्रस्ट नथा कनि, ईअं छो आहे? ॾिसो इन में ॿ टे इशूज़ आहिनि, माना मसइला आहिनि। उहो सभ खां पहिरियों त इहो आहे जेको असांजो लीगल सिस्टम आहे उहो इंटरनेशनल स्टैंडर्ड मुताबिक़ जेके कानून ठहियल आहिनि उन मुताबिक़ हले न पियो। सही। ऐं वक़्त में जेकॾहिं तव्हां सोशियोलॉजिकल अप्रोच में ॾिसो त वक़्तु जेको आहे डायनामिक हुजे थो ऐं डायनामिक शयूं हमेशह चेंज थींदियूं आहिनि। कल्ह जो माण्हू अॼु जो माण्हू हुन में वॾो फ़र्क़ु आहे। जेकॾहिं तव्हां 1900 जे वक़्त जे कराची जी तस्वीर ॾिसो ऐं अॼु जी ॾिसो त केॾो फ़र्क़ु आहे, लेकिन तव्हां वटि कानून उहे साॻिया आहिनि। त उन में दुनिया में तमामु वॾी तब्दीली अची चुकी आहे, लेकिन असांजे मुल्क में असां अञा ईअं सम्झो कानून जे मामले में जेका हिकिड़ी सिख्या आहे उन में इमर्जिंग सिचुएशन में आहियूं। असांजे यूनिवर्सिटीज़ में हाणे क्रिमिनोलॉजिकल डिग्रीज़ पढ़ायूं वञनि थियूं। सही। ऐं कराची यूनिवर्सिटी में क्रिमिनोलॉजी में पढ़ाईंदे मूंखे ॾिसंदो आहियां त मूं वटि विंग कमांडर बि शागिर्द हूंदा आहिनि, SHOs शागिर्द आहिनि, SSP शागिर्द। पोइ सवाल त ज़हन में ईंदो आहे त उन्हनि खे छो इन शइ जी ज़रूरत पई आहे। उहा इन जे करे जो जॾहिं हू का इन्वेस्टिगेशन कनि था अॼु जे हालात मुताबिक़ त उहा पुराणा जेके कानून आहिनि उहे उन ते पूरा नथा लहनि। हाणे जीअं साइबर क्राइम अची वियो आहे त तव्हां 92 खां सम्झो नेट वारो इहो सिलसिलो हलियो आहे। इहो माना 20-25 सालनि में दुनिया तमामु घणी
तब्दील थी वई आहे। तब्दील थी वई त इन में ॿ टे मसला आहिनि। हिकु त विल कोन्हे माण्हुनि वटि, जेके ॿियो नॉलेज कोन्हे ऑफिशियल्स वटि। पोइ जॾहिं उहो प्रॉपर वे में का इन्वेस्टिगेशन नथा कनि, प्रॉपर वे में जॾहिं को केस रजिस्टर्ड नथा कनि, तॾहिं पोइ इहे मसला पैदा थियनि था। जॾहिं हिक ॿिए खे माण्हू सही नमूने सां सर्व नाहे कंदो त उते हिकिड़ी दिलि में ख़लश पैदा थींदी आहे, जेका माण्हुनि जो जेको एतमाद आहे उहा ख़राब कंदी आहे। ऐं इहो ई नतीजो आहे असांजे मुल्क में। छो जो आउं नंढड़ी हिकिड़ी मिसाल ॾींदो हलां त FIR हूंदी छा आहे, फर्स्ट इंफॉर्मेशन रिपोर्ट, उहा सरकार जो ज़िम्मो हूंदो आहे। फर्स्ट इंफॉर्मेशन रिपोर्ट में हिते क्राइम थी वञे, गवर्नमेंट ऑफिशियल पहुता, एट दैट टाइम जेको लिखी वठनि या फर्स्ट इंफॉर्मेशन रिपोर्ट आहे पूरी दुनिया में। असांजे मुल्क में मर्डर थी वञे, उहो चवंदा बाबा हिनखे खणी वञी पहिरियों पोस्टमार्टम कयो, पोस्टमार्टम थियण खां पोइ वारिस खणी ईंदा, वारिस वञी दफ़नाए छॾींदा। थाणे वारे खां पुछो बाबा फर्स्ट इंफॉर्मेशन रिपोर्ट किथे आहे, त हू तव्हांखे छा चवंदा, मालिक ईंदा त लिखाईंदा। सही मीन्स फर्स्ट इंफॉर्मेशन रिपोर्ट 3 ॾींहं खां पोइ माण्हू ईंदा लिखाईंदा, त पोइ उन ते कहिड़ो अमल थींदो, नतीजे तौर पोइ उनजा जेके नुक़सान तव्हां ॾिसो था। बिल्कुलु। ऐं हूअं बि मां चवंदी आहियां त जॾहिं तव्हां सिस्टम जी ॻाल्हि कंदा आहियो त बेसिकली सिस्टम कॾहिं बि ख़राबु न हूंदो आहे, या कॾहिं बि स्लो न हूंदो आहे, कॾहिं बि ग़लति न हूंदो आहे, कॾहिं बि ईअं न आहे त ट्रस्टवर्दी हूंदो आहे या न हूंदो आहे। उत में वेठल जेके माण्हू आहिनि उन्हनि जूं कोताहियूं हूंदियूं आहिनि। अच्छा, जल्दी सां हिकु ब्रेक की तरफ़ वञूं था, वापसि अची कुझु ॿियूं ॻाल्हियूं आहिनि जेके शामिल करणियूं आहिनि, कुझु शाइरियूं बि आहिनि जेके इंशाल्लाह शामिल करणियूं आहिनि। वक़्तु आहे ब्रेक जो, तव्हां सां मुलाक़ात कयूं था हिन ब्रेक खां पोइ। जी वेलकम बैक। अच्छा जी, मां कोशिशि करी आहियां त कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं पंहिंजे प्रोग्राम में शामिल करे सघूं जेके तव्हांजे लाइ सुभाणे फ़ायदेमंद थी सघनि। अच्छा, आपकी तरफ से जी साहब आना चाहूँगी और मैं ज़रा से जानना चाहती हूँ कि जब आप, क्योंकि हमने एक इदारे का नाम तो बता देते हैं, हम उसका रास्ता तो बता देते हैं कि यहाँ चले जाएँ, लेकिन मैं चाहती हूँ कि हमारे आम आवाम को ये भी पता चल सके कि किस तरह आप कंप्लेन फ़ाइल करते हैं, किस तरह आप जाते हैं, किन लोगों से आपकी मुलाकात होती है, क्या क्या जहन में चीज़ें रखनी चाहिए और किस वक्त बेसिकली आपसे रुजू करना चाहिए। ठीक है, ये बिल्कुल बेसिक सवाल है और जनरल पब्लिक के लिए और ख़ास तौर पे जिनको इसका बिल्कुल भी इदराक नहीं है कि हमारा इदारा क्या काम करता है, उनके लिए सबसे ज़्यादा ज़रूरी ये है कि अगर तो ऑनलाइन, सबसे ईजीएस्ट वे ये है कि अगर ऑनलाइन उनको कंप्लेंट करनी है तो हमारी वेबसाइट है www.fio.gov.pk। इसके ऊपर जाएं, कंप्लेंट का एक मेन्यू होगा, उधर आए और अपनी कंप्लेंट रजिस्टर कर दें। वो हमें उसी वक्त नेक्स्ट सेकंड हमारे पास आ जाएगी और उसको हम नेक्स्ट डे रजिस्टर करके, और इसी तरीके से हमारे ऑफिसेज हैं, जैसे हमारा कराची हेड ऑफिस है, इसके अलावा सिंध में कराची के अलावा हैदराबाद और सक्खर में हमारा दफातर हैं, फिर लाहौर, इस्लामाबाद, मुल्तान में हमारे दफातर हैं, और केपी में और बलूचिस्तान में जो प्रोविंशियल हेडक्वार्टर्स हैं कोयटा और पेशावर, इधर हमारे दफातर हैं। तो टोटल 8 दफ्तर हैं। इधर भी जी हमारी वेबसाइट पे इसके भी एड्रेसेस हैं और वहाँ जाके इन पर्सन भी आप कर सकते हैं या फिर आप बाय पोस्ट हमें भेज दें। तीनों तरीक़ों से हम अपनी शुरुआत कर देते हैं। जिस वक्त ये कंप्लेंट आती है वो रजिस्टर होती है, कंप्लेंट नंबर कंप्लेनेंट को चला जाता है और विद इन 15 डेज हम उसको हेयरिंग नोटिस दे देते हैं। तो एज पर लॉ हमें विद इन 60 डेज इस कंप्लेंट के ऊपर अपना फैसला करना होता है। तो हम कोशिश करते हैं कि 15 to 20 डेज उसको हेयरिंग नोटिस दे दें और 1 या 2 हेयरिंग्स के बाद हम विद इन 60 डेज उसका फ्रॉम द डेट ऑफ रिसीविंग ऑफ कंप्लेंट टिल ऑर्डर, विद इन 60 डेज हम उसको ऑर्डर कर दें। और उसके लिए फिर दूसरा स्टेप ये है कि अगर दोनों पार्टीज में किसी को भी उससे किसी किस्म का कोई ऐसी चीज़ हो कि वो नहीं मानना चाह रहे हो, तो रिव्यू का है। और फिर सदर पाकिस्तान के पास, जो सदर मुमलिकत हैं, उनके पास रिप्रेजेंटेशन होती है। ये हाँ, हमारी अपील किसी और कोर्ट में नहीं होती, मुहतसिब के इदारों की अपील डायरेक्ट सदर पाकिस्तान के पास होती है और वहाँ से भी ऑर्डर, इसको 30 डेज और लगा ले तो विद इन 120 डेज अगर फाइनलिटी पे हमारा, लेकिन जनरली 95% ऑफ द केसेस जो हैं उसमें कंप्लेंट पे अपील नहीं होती है। उसकी सबसे बड़ी वजह यह है कि हम जब दोनों पार्टीज को बिठाते हैं तो एज पर एसेंस ऑफ लॉ हम कोशिश करते हैं कि एमिकेबल सेटलमेंट हो जाए।
किसी किस्म का कोई डिस्प्यूट है, मिसाल के तौर पे 5 लाख का, कंपनी बोल रही है नहीं इसको 2 या 2.5 लाख मिलने चाहिए, तो एक विन विन पोजीशन पे दोनों को लाके कहीं 4 लाख, 3.5, 4.5, जहां भी दोनों पार्टीज एमिकेबली उसको अग्री करती हैं, उसके ऊपर हम ऑर्डर कर देते हैं कि ये पैसे। तो ये बड़ा आवाम के लिए बड़ा सहल तरीका है। और जैसा मैंने बोला आपसे शुरू में जो बात की मैंने, एक तो बिला मुआवजा, फौरी इंसाफ और आवाम की दहलीज पे जिस तरीके से हमारे, फिर इससे बढ़कर एक और बहुत इंपॉर्टेंट जो टेक्नोलॉजी का हम यूजेज कर रहे हैं कि हम वीडियो कॉन्फ्रेंसिंग के जरिए लोगों को, अगर वो छोटे शहर में भी हैं तो हम ऑनलाइन हेयरिंग भी कर लेते हैं, ताकि उनका ये खर्चा, मिसाल के तौर पे किसी गरीब आदमी का 1 लाख का क्लेम है, तो ऐसा ना हो उसको गुजरांवाला से लाहौर या मीरपुर खास से कराची या हैदराबाद आने में ही उसके 5-10 हज़ार रुपए खर्च हो जाए। तो हम ऑनलाइन का भी, हम जूम पे, वीडियो कॉन्फ्रेंसिंग के जरिए, इवन व्हाट्सएप कॉल पे भी हम हेयरिंग कर लेते हैं, ताकि किसी गरीब आदमी का कोई ऐसा, उस पे बहुत, अब जो है इसमें सबसे ज्यादा अच्छाई ये हुई है कि वर्ड ऑफ माउथ से चीजें बढ़ी हैं, तो लोगों को, हमें कंप्लेंट में इजाफा हुआ है, लोगों तक इंसाफ की फरहमी भी बेहतर है। ये बड़ी ज़बरदस्त चीज़ है। और वाकई में हमारे पास सबसे बड़ा जो मसला होता है ना कि हम नहीं जाते हैं, नहीं करते हैं, उसका रीज़न यही होता है कि पता नहीं कितने चक्कर लगाने पड़ेंगे, कितनी बार जाना पड़ेगा, हम तो वहाँ रहते हैं, तो ऑफिस तो वहाँ पर है। तो ये एक टेक्नोलॉजी का बड़ा खूबसूरत इस्तेमाल है जो आप लोग कर रहे हैं। प्लस 60 डेज मुझे लगता है कि ये बहुत अच्छा टाइम है, क्योंकि हमने यहाँ पे लोगों को सालों जाते हुए देखा है और आपका वो जो क्लेम होता है वो नहीं मिल रहा होता आपको। तो 60 डेज, 2 महीने, मुझे लगता है उन सालों के सामने शायद कुछ भी नहीं है। तो ये बड़ी एक अच्छी चीज़ है और बड़े खूबसूरत तरीके से, ट्रांसपेरेंट तरीके से हो रही है, दोनों जो पार्टीज़ हैं उनके सामने हो रही है, तो बड़ा खूबसूरत काम हो रहा है। राशिद साहब, तहां जी तरफ़ ईंदमि चाहे जेके इन तरीके जो ॻाल्हियूं हूंदियूं त प्रोग्राम में इंशाल्लाह कंदा रहंदासीं। तहां जो बि खोड़ सारो कमु आहे जेको डिफरेंट सेक्टर ते आहे, उन ते बि ॻाल्हाईंदासीं। पर तहां जो हिकु साइड जेको कलम सां मोहब्बत जो साइड आहे, जेको लफ़्ज़नि सां मोहब्बत जो साइड आहे, थोरो सो उन जे बारे में ॼाणो, कीअं हली रहियो आहे, छा छा लिखिजी रहियो आहे, छा छा तहरीर थी रहियो आहे? जी, अॼुकल्ह त मूंखे सिर्फ़ु 2 कम आहिनि। हिकु त मूं जेको आहे इंटरनेशनली जेको जीनोसाइड इन वार आहे, जेको ख़ासि तौर ते फ़लस्तीन वग़ैरह में, इहो मुंहिंजो रिसर्च टॉपिक आहे, त उन ते आउं कमु करे रहियो आहियां। त नस्ल कुशी जंगनि में जेका थिए थी, उन में अक़वाम मुतहिदा पंहिंजो किरदारु अदा केतिरो करे थी ऐं नथी करे, त छो, आउं इन ते रिसर्च करे रहियो आहियां। ऐं ॿियो, हाल ई में आउं वियो हुयसि, पंहिंजी तनज़ीम आहे कन्फेडरेशन ऑफ लॉयर्स ऑफ एशियन एंड पैसिफिक, उनजो जापान में इजलास हुयो ऐं उन में 52 मुल्कनि जी रिप्रेज़ेंटेशन हुई। ऐं उते आउं जापान खे जेको ॾिसी आयुसि, उन ते आउं हिकु ट्रेवलॉग लिखी रहियो आहियां। ऐं छो जो उते मूंखे उन्हनि सेक्रेटरी चूंडियो हो पाकिस्तान जे तरफ़ां, ऐं जापान वटि इन शइ जी प्रेसिडेंटशिप आहे, त उन ते इहे 2 माना लिखण जा कम लिखी रहिया आहिनि। ज़बरदस्त ज़बरदस्त। अच्छा, जिते तव्हां लिखी रहिया आहियो उते रीसेंट मूंखे ॻाल्हि यादि अचे थी, किथे जंगबंदी जी अनाउंसमेंट थी, पर उन खां पोइ बि डिफरेंट शयूं आहिनि जेके न्यूज़ में असां ॿुधी रहिया आहियूं, ॾिसी रहिया आहियूं, असांखे नज़र अचे पई। इन ते कीअं नज़र तव्हां विधी आहे? मतिलबु हिकु अनाउंसमेंट खां पोइ, हिकु आम लफ़्ज़नि में हिकु एग्रीमेंट खां पोइ इहा शइ थियणु, असल ॻाल्हि इहा आहे, जे अक़वाम मुतहिदा जो जेको इदारो आहे उहो क़ाइमु त इन लाइ थियो त क़ौमनि जे विच में जेको आहे सो हर क़िस्म जो इंसाफ़ थिए। ऐं ॿिए नंबर ते जेका आम तौर ते ज़्यादती थिए थी जंगनि में, त उन्हनि माण्हुनि जेके वरी जेके रिफॉर्म्स आहिनि उहे थियनि। हाणे हिन में मसइलो इहो आहे जो अक़वाम मुतहिदा में बज़ाते ख़ुदि जेको वीटो पावर वारो क़ानून आहे, उन मुताबिक़ जेकॾहिं सॼी दुनिया हिकु पासे वञे ऐं हिकिड़ो मुल्क चई छॾे मां हिन ॻाल्हि सां इतफ़ाक़ नथो कयां, त उन कंहिं बि करारदार ते अमल न थी सघंदो आहे। इहा हिकिड़ी नाइंसाफ़ी ते मबनी हिकिड़ो मामिलो आहे। ऐं ॿियो त ही माना हे त ॾाढी अजीब ॻाल्हि हुजे थी त हिकिड़ो मुल्क ॿिए मुल्क खे सपोर्ट करे थो त तव्हां जेको आहे सो हे जंग में हथियार खणो, हर शइ खणो, वञी बम्बिंग कयो, माण्हू मारियो, सभु कुझु कयो। अच्छा, हिकु पासे माण्हू मरी रहिया आहिनि ऐं ॿिए पासे वरी हिकिड़ा फलाही इदारा आहिनि, उहे चवनि था त बाबा हिननि खे इमदाद फ़राहम कयो। हाणे पहिरियों उनखे बुख मारियो, पोइ उन्हनि खे मानी जे लाइ तड़पायो, पोइ उन्हनि खे ॾियो, पहिरियों उन्हनि खे ज़ख़्मी कयो, पोइ उन्हनि जो इलाजु कयो, पहिरियों उन्हनि खे बेघर कयो, पोइ उन्हनि खे तव्हां घर ठाहे ॾियो। त हीअ जेका दुनिया में हिकिड़ी क़िस्म जी जेका इंसान जा ठहियल जेके बि कानून हूंदा आहिनि, उहे नाइंसाफ़ी ते मबनी हूंदा आहिनि। उते किथे न किथे झोल हूंदो आहे, त उन झोल जे नतीजे में ही दुनिया लोड़े पई।
ऐं दुनिया में जेका आहे न, जीअं मूं अॻु में ॻाल्हि कई त हर का शइ डायनामिक आहे, त ईअं मुल्क बि डायनामिक आहिनि। तव्हां दुनिया जी सॼी हिस्ट्री खणी ॾिसो त जेके ख़ानदान आहिनि उन्हनि जी उमिरि वधि में वधि 50 साल खां 100 साल थींदी आहे। जेके 50-100 साल अॻु में जेके वॾा ख़ानदान हुया उहे ज़ीरो थी विया। ऐं वरी मुल्कनि जो बि जेकॾहिं तव्हां सॼो रिकॉर्ड खणंदा दुनिया जो, त उहो बि 50-60 सालनि में बदिलजी वियो आहे। माना अॻे मुल्क 60-70 हुया त हाणे 200 खां वधी विया। त हाणे अॻिते ॾिसूं छा थो थिए, त इहा दुनिया जेका आहे सो तब्दीली इन में ईंदी रहंदी। बहरहाल असां इहा उमेदु रखूं था, पाण इन मामले ते कमु कयूं था त कम अज़ कम जेको इंसान ज़ात सां जेको इंसान ज़ुल्म थो करे, इन खे कंहिं न कंहिं नमूने सां रोकियो वञे। ऐं जेनोसाइड जे सिलसिले में जेके दुनिया में मसइला पैदा थियनि था उनखे कंहिं न कंहिं नमूने सां ख़तमु कयो वञे। ऐं शायदि चवंदा आहिनि त इंसान वटि शायदि फिज़िकल तौर ते ख़तमु करण जो शायदि ताक़त शायदि हिकु इंसान वटि कोन्हे। ज़ाहिर आहे क़ौमुनि जी असां ॻाल्हि करे रहिया आहियूं, असां अक़वाम मुतहदा जी ॻाल्हि करे रहिया आहियूं, पर घटि में घटि तव्हां जहिड़नि माण्हुनि खे सलाम आहे त पंहिंजे कलम ज़रिए उन बारे में ॻाल्हाइनि ज़रूरु था, ख़ामोशी न थी आहे। न ज़ाहिर आहे इहो त हर दौर में थींदो रहियो आहे। तव्हां हाणे जेकॾहिं अरस्तो जी ॻाल्हि कयो था, सुकरात जी ॻाल्हि कयो था, उन वक़्तु उन ज़हर जो प्यालो पी वरितो हुयो, लेकिन अॼु दुनिया उनखे मञे पई। कार्ल मार्क्स हिकिड़ो फ़लसफ़ी या हिकिड़ो अॻवान जेको गुज़रियो आहे, उन हिकिड़ी किताब लिखी दास कैपिटल। उन किताब जे मथां हिन टाइम ताईं विहारो हज़ार किताब काउंटर में एंटीथीसिस लिखिया विया आहिनि, लेकिन उन किताब जी अफ़ादियत ख़तमु न करे सघिया आहिनि। त दुनिया में ॻाल्हि करण वारे खे ॻाल्हि करणु खपे ऐं हिकु नज़रियो पेश करणु घुरिजे। नज़रिए ते नज़रियो थीसिस चइबो आहे, थीसिस जो एंटीथीसिस हूंदो आहे, पोइ हिकु ॾींहुं साइंथिसिस थींदो आहे। त कोशिशि जारी रखे माण्हू, ऐं दुनिया इनशाअल्लाह वरी गुले गुलज़ार थी वेंदी। असां त हिन उमेद छा यकीन ते कमु पिया कयूं। इंशाअल्लाह इंशाअल्लाह, ॾाढी प्यारी ॻाल्हि। ऐं आई गेस अगरि तव्हांजी इहा ई पॉज़िटिव अप्रोच रहे थी त हिकु ॾींहुं ज़रूरु तव्हां पंहिंजे अरीब क़रीब आहिस्ता आहिस्ता, पहिरीं पंहिंजे पाण, पोइ पंहिंजे अरीब क़रीब, पोइ पंहिंजो मुआशिरो, पंहिंजो ख़ानदान, ऐं पोइ हिकु ॾींहुं सॼी दुनिया में उहा पॉज़िटिविटी तव्हां वाक़ई ॾिसो था। ऐं उनजा इहे उहे ॻाल्हियूं न आहिनि जेके सिर्फ़ु किताबनि में महदूद थियल आहिनि, इहे हक़ीक़तूं आहिनि, अहिड़ा एग्ज़ाम्पल्स असां वटि क़ाइमु थियल आहिनि। अच्छा जी, सिद्दीकी साहब आपकी तरफ आऊँगी और ज़रा सा इस बारे में भी अपने नाज़रीन को मैं आगाह करना चाहती हूँ और वक्तन फ़वक्तन जितने उनके सवालात हैं वो आप तक पहुँचाना चाहती हूँ। हमने ये जो 60 डेज़ का हमने पीरियड बताया और सारी चीज़ें बताई, कभी कभार ऐसा भी होता है कि हमारे पास काफ़ी सारी ऐसी सेटलमेंट्स होती हैं जहाँ पे कोई जिस तरह आपने कहा कि विन विन सिचुएशन में हम करते हैं, लेकिन वहीं विन विन करते करते हम किसी के साथ कभी कभार नाइंसाफ़ी, क्योंकि एक जो लिमिटेड उसका अमाउंट है वो कुछ और है, लेकिन ज़ाहिर है उसको कहीं सेटलमेंट करनी पड़ी है, और जहाँ सेटलमेंट होती है वहाँ ज़ाहिर है कहीं ना कहीं आपको कुछ चीज़ें ऐसी होती हैं जिसको आपको छोड़ना भी पड़ता है। इन चीज़ों को कैसे देखा जा रहा है? बात यही, आपकी बात बिल्कुल सही है कि किसी हद तक किसी को वन स्टेप बैक करना पड़ता है। तो अगर किसी को वन स्टेप बैक करना पड़ रहा है तो जो उसकी अपोजिट पार्टी है और उसकी जो डिले है, जिस एक बड़ा इम्पॉर्टेंट एक फ्रेज़ है कि जस्टिस डिलेड इज़ जस्टिस डिनाइड। तो अगर कितना डिले हो जाए, वो फ़र्ज़ कर लीजिए कि जैसा मैंने आपको अभी मिसाल दी कि 5 लाख रुपए की जगह उसको 4 मिले, लेकिन टाइमली मिल गए और उसकी मर्जी से मिल गए। हाँ। वही 5 लाख रुपए हो सकता है किसी और लीगल HH में जाके उसको 2-3 साल बाद मिलते, तो 2-3 साल बाद उसके 5 लाख ज़्यादा बेहतर हैं या आज के 4 लाख बेहतर है, ये फैसला वो खुद करता है बंदा। अब जब वो खुद कर रहा है तो जाहिर बात है उसकी कंसेंट के साथ ही इस किस्म के एमिकेबल सेटलमेंट होते हैं। इसको बेसिकली ये ADR का एक कॉन्सेप्ट है, अल्टरनेट डिस्प्यूट रेजोल्यूशन का, कि जहां आप बात कर रहे होते हैं कि जहां दोनों लोगों को किसी ऐसी जगह पे ले आए, जैसे ADR का कॉन्सेप्ट पर्सनल घरेलू झगड़ों में भी होता है कि भाई आप जरा सा आगे आ जाए, वही कॉन्सेप्ट है एमिकेबल सेटलमेंट का भी, ताकि आसानी हो जाए, उसको आज वो चीज़ हासिल हो जाए जो 2-4-5 साल बाद पूरी हासिल हो, तो आज थोड़ी कम करके, तो वन स्टेप बैक वन स्टेप अप, तो उन लोगों को एक स्टेप आगे ले आए, इनको एक जगह पे लाके उनका एक रेजोल्यूशन करा दिया बेसिकली। सही। क्या कोई ऐसा कोई केस, कोई ऐसा टाइम आया कि जब वो ये जो जितनी हम बातें हम कर रहे हैं इस सेटलमेंट की, और दोनों पार्टीज़ को वो सेटलमेंट समझ नहीं आ रही और वो टाइम 60 डेज से भी ऊपर जा रहा है? क्या ऐसी चीज़ें? ओकेजनली ऐसा होता है, 3-4% केसेस में ऐसा होता है। जैसे मैं आपको अगर आपकी इजाज़त हो तो मैं केस स्टडी छोटी सी बताऊं। एक थर की एक खातून थी, वो माइनॉरिटी से उनका ताल्लुक था, एक हिंदू विडो खातून थी वो।
اور وہ ہمارے جی ہمارے پاس آئیں کہ ایک پالیسی لے جی جی ایک پالیسی سوری ہم ذرا اشاروں کی نو پرابلم. جی جی پلیز. ایک تھر سے ایک خاتون آئیں اور وہ ہمارے پاس آئیں کمپلینٹ لے کے کہ ان کے ہسبینڈ کی ڈیتھ ہو گئی ہے اور ایک پالیسی ان کو گھر سے ملی ہے اور اس میں وہ چاہ رہی تھی کہ کسی طریقے سے ان کا کلیم ان کو مل جائے. اچھا, ان کے ہسبینڈ نے ایک 2,000 روپے مہینے پہ, ایک وہ لائن مین تھے وابڈا کے, اور 2,000 پر منتھ مطلب 24,000 روپے پر ایئر پہ ایک پالیسی لی تھی. صحیح. اور وہ اوپر کہیں اپنا کام کرتے ہوئے چڑھے, ان کا انتقال ہو گیا. تو وہ جن کو صحیح معنوں میں اردو بھی نہیں آتی تھی, وہ اپنے ایک چچا کے ساتھ ہمارے پاس آئیں اور آ کے, اور جیسے وہ ایک تھر کی خاتون جو بالکل ایک چھوٹا سا قد ان کا, اور وہ اپنی بات بھی نہیں بتا پا رہی تھی, ان کی ہم نے یہ پالیسی پورا اس کی ہیئرنگ کی اور سارا, لیکن اس میں کمپنی اس کو جو کلیم تھا 2.5 لاکھ روپے کا تھا ان کیس آف ڈیتھ, تو کمپنی ان کو لاکھ, لیکن اس میں ہم نے اسپیکنگ آرڈر کیا. اس میں بولا کہ اس بندے نے یہ جینوئن اس کی ڈیتھ ہوئی ہے, اس نے اپنی اسی ڈینجر اسی رسک کی وجہ سے اپنی رسک پروٹیکشن کروائی تھی, اور 2.5 لاکھ روپے. تو ان خاتون کو جس وقت وہ کلیم ملا ہے اس کے 15 دن کے بعد, ہمارے آرڈر کے بعد وہ چیک لے کے آ گئے. ہم نے ان کو وہ چیک دیا تو وہ زارو قطار رو رہی تھی. وہ خاتون ایک ینگ وڈو تھی, اور وہ اس کے لیے دیٹ مینس ورلڈ ٹو ہر کہ یہ مجھے چیک مل گیا. اس کی وہ پلاننگ شروع ہو گئی, میں جاؤں گی اپنے گھر پہ, میں وہاں اپنے گاؤں میں گھر بناؤں گی, میں کوئی جانور لے لوں گی جس سے میرے بچوں کا. تو یہ اس قسم کے بھی کیسز ہیں. ضروری نہیں ہے کہ ہمیشہ ایمیکیبل سیٹلمنٹ ہو. جہاں ہم سمجھتے ہیں کہ ایون ایمیکیبل سیٹلمنٹ پہ بھی جتنی آفر ہو رہی ہے اور اس کے ساتھ زیادتی نہ ہو جائے, تو ہم اسپیکنگ آرڈر بھی اس میں کر رہے ہوتے ہیں. صحیح صحیح. اچھا, हिते त छो त लशाई साहब असां हिकु साइट ते जनाब जे डिपार्टमेंट जे हिसाब सां ॻाल्हाए रहिया आहियूं इंश्योरेंस ते, पर ओवरऑल कंहिं बि केस जी ॻाल्हि कजे, कंहिं बि कम जी ॻाल्हि कजे, कंहिं बि स्टेप जी ॻाल्हि कजे, तव्हां एज़ अ एडवोकेट कीअं था हिन शइ खे ॾिसो त केतिरी इम्पोर्टेंस आहे कानूनी जेको राय आहे उहो वठण जी? बिकॉज़ असां वटि नॉर्मली इहो बि कल्चर कोन्हे न, असां वटि असां वॾी वॾी प्रॉपर्टीज़ बि वठी वठंदा आहियूं, ऐं असां ज़िंदगियुनि जा फ़ैसिला जेके आहिनि उहा करे वठंदा आहियूं, पर पढ़ंदा कोन आहियूं. निकाहनामो बि असां वटि पढ़ण जो को रिवाज कोन्हे. पढ़ण जो त छा, निकाहनामो असांजी पूरी सिंध में अॼु खां जेकॾहिं 10-20 साल अॻिते वञो त कंहिं वटि आहे ई कोन. आई डी कार्ड आहे त हीअं जी वाइफ आहे. बिल्कुलु. जीअं हाणे ही साईं जन जेका ॻाल्हि पे कई, हाणे इन में जेको असां खां 1.5 कलाक जी फ्लाइट ते हिकिड़ो मुल्क आहे दुबई. हाणे उते जेकॾहिं इंश्योरेंस जो कमु कीअं आहे, गाॾी रस्ते ते एक्सीडेंट थी पियो, ॿई पार्टियूं हिक ॿिए सां न ॻाल्हाईंदियूं. एट दैट टाइम पुलिस पुॼी वेंदी, उहो उते ई सर्वे कंदी, उते ई फ़ैसिलो कंदी त कंहिंजो क़सूरु आहे. जंहिंजो क़सूरु हूंदो उनखे चवंदा त तुंहिंजो नुक़सानु वियो, ऐं जंहिंजो ग़लति थियल हूंदो आहे उनखे चवंदा आहिनि हेतिरा पैसा हिन खे भरे ॾियो. सही. लेकिन उते जो उते उहो मैकेनिज़म हूंदो आहे. हाणे असांजे गवर्नमेंट जो इहो तमामु सुठो स्टेप आहे जेकॾहिं हिन लेवल ते ठीकु आहे, लेकिन हुजणु कीअं घुरिजे. हेॾो इंश्योरेंस जो क्लेम थिए, छो जो उनखे ॾाढा सब्ज़ बाग ॾेखारे करे इंश्योरेंस वरिती वेंदी आहे. ईअं ई आहे. हिकिड़ा माना वरी जेके वेरिफिकेशन वारा आहिनि उहे वरी पंहिंजी टफ वेरिफिकेशन कंदा आहिनि. हा. ऐं असांजो माण्हू मजबूरी में पॉलिसी वठंदो आहे. आम तौर ते हाणे गाॾी वरितई बैंक खां, बैंक मजबूर करे छॾींदी त बाबा तव्हांखे इंश्योरेंस कराइणी आहे. बिल्कुलु. त अहिड़े नमूने सां इहे मसइला आहिनि. हाणे थियण ईअं घुरिजे, हीउ तमामु बहितरीनु कमु आहे. हीउ आर्बिट्रेशन वारो हिकिड़ो इहो आहे, माना हीअं सम्झो इहो जिरगा फार्म जो हिकिड़ो ॿियो वरी नओं तरीक़ो आहे. त माना हुते जिरगे में माना उन में छा आहे त ॿिन्ही खे तव्हां प्रेस कयो, जेको जिथे मञी वञनि, मीन्स ला ते अमल न थियो. जेकॾहिं मुंहिंजो क्लेम 3 लख रुपया आहे त मां 2.5 लख छो मञा? हाणे इन जे लाइ गवर्नमेंट खे करणु घुरिजे. जेके सुधरियल मुल्क आहिनि उते ईअं आहे, पर असांजी मजबूरी आहे, असांजे मुल्क जी इन करे मजबूरी आहे जो असां वटि इहे जीअं साईं एग्रीमेंट जी ॻाल्हि कई, हिकिड़ो माण्हू पंहिंजे फसल ते इंश्योरेंस वठे थो, हुनजे ज़हन में बि बेईमानी, हुनजे ज़हन में बि वञे, हो चए थो इहो फसल छिके क्रॉप लिखाईंदो त हेतिरा लख मिलंदा. उन चकर में उहो वरी इंश्योरेंस कराए छॾींदो. आख़िर में जॾहिं मसइलो थींदो हो पंहिंजे मफ़ाद जी ॻाल्हि कंदो, पंहिंजे मफ़ाद. इन में सभ खां पहिरियों लॉयल्टी जी ज़रूरत आहे, ऑनेस्टी जी ज़रूरत आहे, पोइ डिपार्टमेंट उन ते प्रॉपर कमु करे सघे थो. बहरहाल मां त वरी हेॾे हली वियुमि, तव्हांजो क्वेश्चन अलाए छा हुयो. असां इंश्योरेंस हलिया वियासीं. ओवरऑल मुंहिंजो सवाल तव्हांजे लाइ इहो हो त ओवरऑल तव्हांजी लॉ जी जेका इन्वॉल्वमेंट आहे कंहिं बि शइ में, चाहे उहा प्रॉपर्टी हुजे, इंसानी ज़िंदगी हुजे, डिफरेंट को शइ हुजे, कानून बहितरीनु आहे.
असांजे मुल्क जो कानून बहितरीन आहे, लेकिन मसलो आहे इम्प्लीमेंटेशन जो. इम्प्लीमेंटेशन सही न आहे थींदी. FIR जॾहिं लिखंदा आहिनि न, FIR में कालम हूंदा आहिनि. पहिरियों इहो हूंदो आहे त कंहिं कंप्लेन कई कहिड़े टाइम ते थी, पोइ उनखां पोइ इहो लिखियो हूंदो आहे त हिन में कहिड़ी दफ़ा इन्वॉल्व आहे, माना हीअ टेररिज़म आहे या 302 मौत आहे, छा आहे. उनजे हेठां हिकिड़ी ब्रीफ समरी लिखियल हूंदी आहे, हिस्ट्री लिखियल हूंदी आहे त हीअं माण्हू वञे पियो, हीअं आयो. हाणे उनखे लिखंदे लिखंदे जेको माण्हू FIR लिखण वारो उहो माण्हू टेक्निकल जेकॾहिं नथो हुजे, नॉलेजेबल नथो हुजे, त उहो मथे हिकु शइ लिखियलु आहे, हेठि ॿी शइ लिखियलु आहे. हाणे इन ते जॾहिं इन्वेस्टिगेशन थींदी कंहिं बि सूरत में उन माण्हू खे सज़ा कोन ईंदी, कानून ते अमल कोन थींदो. सही. त इहे हिकिड़ा तमामु वॾा प्रॉब्लम्स आहिनि. इन प्रॉब्लम्स खे हल करण जे लाइ हाणे जेको आहे सो मेडिकल बेस जेके ऑर्डर थियनि पिया, जीअं DNA बेस थियनि पिया, या जेको तव्हांजो टेक्नोलॉजी जो इस्तेमालु आहे फॉरेंसिक में, उन सां हाणे मामला सुधरनि पिया. लेकिन उन सुधरियल मामलनि खे ॾिसे केरु, त इन्वेस्टिगेशन ऑफिसर घटि में घटि मास्टर्स क्रिमिनोलॉजी हुजे त उहो कमु करे न. हिकिड़ो आम इंटर पास जेकॾहिं को ऑफिसर उहो माना तरक़ी कंदो, 3 फूल लॻाए करे इन्वेस्टिगेशन ऑफिसर आहे, उहो वीचारो छा कंदो, हुनखे त पंहिंजी ज़ात जी बि ख़बर न आहे. बहरहाल हिन में जेके दुनिया जा नवां तक़ाज़ा आहिनि उन मुताबिक़ जेकॾहिं हिन में तब्दीली ईंदी वेंदी त हिकु ॾींहुं हर शइ ठीकु थी वेंदी इंशाल्लाह. अच्छा, जिथे टेक्नोलॉजी जी ॻाल्हि थी आहे जनाब, टेक्नोलॉजी इस्तेमालु ॾाढो ख़ूबसूरत तरीक़े सां हिन इदारे में बि थी रहियो आहे. केतिरे हद ताईं तव्हांखे लॻे थो त असां जॾहिं टेक्नोलॉजी जी ॻाल्हि कयूं था त ज़ाहिर आहे उन्हनि गैजेट्स जी ॻाल्हि कंदासीं जेका असांजे हर ॿार वटि आहे. हाणे केतिरे हद ताईं असां कंहिं बि पॉलिसी खे, कंहिं बि कानून खे माण्हुनि जे लाइ हैंडी करे सघिया आहियूं, जेके ॼाण चाहिनि था. ठीकु आहे, हिकिड़ा त उहे माण्हू जेके ॼाण नथा चाहिनि, सिर्फ़ु साइन करे हलिया था वञनि ऐं बाद में उहे भुगतनि था. पर जेके माण्हू ॼाण चाहिनि था उन्हनि जे लाइ असां केतिरो हद ताईं असां शयूं जेके आहिनि उहे अवेलेबल कयूं आहिनि. न, तमामु सुठो कमु हाणे थी वियो आहे. छो जो जेकॾहिं 10 साल पोइ तव्हां वञो त इहे शयूं न हुयूं. हाणे घणो कुझु तब्दीली अची वई आहे. जीअं साइंस तरक़ी पई करे ऐं ओड़े नमूने सां मुख़्तलिफ़ जेका अवेयरनेस आहे उहा आम माण्हू में अचे थी. ख़ासि तौर ते असांजी जेका जनरेशन आहे, अॼु जो 20 साल जो नौजवान या 30 साल जो जेको नौजवान आहे, उहो असांजे 50-60 साल वारे उमिरि वारे खां वधीक सोचे लोचे थो. ऐं इवन असांजो जेकॾहिं 5-8 साल जो जेको ॿारु आहे उनजी बेसिक अप्रोच ई चेंज पई थिए. हिकिड़ो नंढड़ो ॿारु एॾा माना अजीब क़िस्म जा तव्हां खां सवाल करे थो ऐं उनजा जवाब वठे थो, त उन मां छा आहे जो जॾहिं माण्हू में सोच वधे थी, शयूं साम्हूं अचनि थियूं, त उन सां घणो फ़र्क़ु पए थो. मुंहिंजो त वरी इहो बि ईमान आहे, गवर्नमेंट न चाहे, हुकूमत न चाहे, अवाम में अवेयरनेस ईंदी वेंदी, अवाम मजबूर करे छॾींदी जो उहे माण्हू वरी माना सही हुन ते ईंदा. हाणे ज़मानो उहो ई आहे, वाक़ई इहो ई आहे. जल्दी सां हिकु नंढी ब्रेक जी तरफ़ वञूं था, वापसि अची कुझु ख़ूबसूरत शयूं इंशाल्लाह प्रोग्राम में शामिल करियूं. वक़्तु आहे ब्रेक जो. तव्हां सां मुलाक़ात कयूं था नंढी कमर्शियल ब्रेक खां पोइ. जी वेलकम बैक. अच्छा जी, खोड़ सारा सवाल असांजे ज़हननि में बि हूंदा आहिनि, असांजे दिलनि में बि हूंदा आहिनि. कॾहिं कॾहिं उहे सवाल करण जो असां वटि टाइम कोन हूंदो आहे ऐं कॾहिं कॾहिं असां उन्हनि सवालनि जी इम्पोर्टेंस कोन सम्झंदा आहियूं, तंहिं करे शायदि असां साम्हूं वारे खां उहे सवाल कंदा कोन आहियूं. ऐं जॾहिं बि इंश्योरेंस जी ॻाल्हि थींदी आहे, उहो चवंदा आहिनि त आम अल्फाज में जब भी कोई कुछ भी कोई थोड़े से भी पैसे देता है ना, तो वो फिर वो बहुत सारी चीज़ें होती हैं, उस पर वो हक समझता है अपना, जो कि है भी. अगर देखा जाए, जब आप रिटन में एक चीज़ दे रहे हैं जो कि है भी. आपकी जब आप आपके इदारे की बात करते हैं तो किस तरह मेक श्योर होता है कि जितनी जो पॉलिसीज़ बन रही हैं इंश्योरेंस कंपनीज़ की, वो पॉलिसीज़ जैसे आप फरमा रहे थे कि फ़लाँ डिपार्टमेंट है जो देख रहा है, तो वो पॉलिसीज़ सही बन रही हैं, सही तरीके से बन रही हैं और उस पर इम्प्लीमेंटेशन हो रही है, कैसे आप लोग मेक श्योर करते हैं? देखें, कानून, हम 2 बेसिक कवानीन ऐसे हैं जो हम फॉलो करते हैं. उसमें से एक है इंश्योरेंस ऑर्डिनेंस 2000 और एक है फेडरल ओम्बड्समैन इंस्टीट्यूशनल रिफॉर्म्स एक्ट 2013 का. तो इंश्योरेंस ऑर्डिनेंस 2000 जो है वो हमें ये बाउंड करता है, वो कानून, कि हम अपनी सजेशंस, जो हमारे पास कंप्लेंट्स आ रही हैं, जो प्रॉब्लम्स जनरल पब्लिक की आ रही है, तो उससे रिलेटेड किसी भी किस्म का कोई रिसर्च वर्क या किसी किस्म की सजेशन हम SECP को भेजें, ताकि एट द टाइम ऑफ मेकिंग दोज मार्केटिंग प्रोडक्ट्स किसी किस्म का आगे उस वो वाले मामलात ना हो. मिसाल के तौर पे बैंक का इंश्योरेंस एक प्रोडक्ट है इंश्योरेंस कंपनीज की. इंश्योरेंस पॉलिसी बैंक डेस्क से बिक रही है, तो बैंक
जो है वो ज़ाहिरी बात है किसी भी पर्सनल मालूमात तक उसकी रसाई है। आपके अकाउंट में कितने पैसे हैं, आपके अकाउंट में क्या आता जाता है, कितने पैसे डोरमेंट पिछले 6 महीनों से पड़े हुए हैं, तो उस तरीके से वो मिस सेलिंग का कॉन्सेप्ट पिछले 7-8 सालों में बहुत बढ़ गया था कि कोई बंदा आया और उसको थोड़ी सी बात बता के कि उनको ये पता है कि बैक एंड पे इसके पास 10 लाख रुपए पिछले 10 महीनों से पड़े हुए हैं, हाँ। और ये आ रहे हैं जा रहे हैं उसके अलावा है, तो 10 लाख रुपए का कोई एक मिस सेल कर दिया उन्होंने, उसमें सिर्फ फॉर टेकिंग दैट स्मॉल कमीशन उसको उन्होंने बताया ही नहीं कि ये इंश्योरेंस पॉलिसी है। वो बैंक से तो साल का एक तजुर्बा रहता है और बहुत अच्छा तजुर्बा रहता है, और बैंक डेस्क से कोई प्रोडक्ट बिक्री होती है तो वो ये समझते हैं ये इन्वेस्टमेंट पॉलिसी है, सही, इंश्योरेंस पॉलिसी का बताया ही नहीं जाता। वो इन्वेस्टमेंट पॉलिसी समझ के अच्छा जो बुलंदो बांग दावे जो हैं वो कमीशन एजेंट कर रहा होता है बैंक डेस्क पे बैठा हुआ कि आप ये ले लें, आपके 10 साल में डबल हो जाएंगे, आपके 5 साल में, तो वो जो बेचारा एक नॉर्मल सा एक बंदा है जिसको इतना नहीं पता, सिर्फ वो बैंक डेस्क के भरोसे पे वो प्रोडक्ट ले लेता है, उसको बाद में जाके पता चलता है 2-3 साल बाद कि ये तो 5-5 लाख रुपए मेरा प्रीमियम हर साल कट रहा है, लेकिन मेरे पैसे तो 15 के उल्टे 10 हो गए। अभी उसको तो 10 साल बाद एक्चुअल फिगर पे आएगा। तो वो ये हमारे पास कंप्लेंट्स आई बहुत ज्यादा कि हमें तो बताया गया ये इन्वेस्टमेंट पॉलिसी है, हाँ। लेकिन हमें इंश्योरेंस पॉलिसी बेच दी गई। तो इसके ऊपर हमने बहुत मतलब एडवांस लेवल पे जाके SECP के साथ करस्पॉन्डेंस की और हमने उनको बताया कि इस किस्म की कंप्लेंट्स आ रही हैं इस प्रोडक्ट को, तो उस पे उन्होंने फिर अभी लॉ आया है नया इंश्योरेंस कॉर्पोरेट एजेंट जो बैंक के थ्रू बिकती हैं, ताकि उसमें बहुत सख्तियां की। तो इस किस्म की जो सजेशन है और जो रिकमेंडेशंस हैं वो हम रेगुलेटरी अथॉरिटी को भी देते रहते हैं। सही सही। अच्छा, हिते ही इदारो तो ॾाढो ज़बरदस्त कमु करे पियो, पर काफ़ी सारा अहिड़ा इदारा आहिनि जेके सुठा कमु कंदा आहिनि ऐं माण्हुनि जे हुकूक जे लाइ कमु कंदा आहिनि, माण्हुनि जे फलाह जे लाइ कमु कंदा आहिनि। सिगा जी तरफ़ अचणु चाहींदमि ऐं अला शाहिद साहिबु तव्हांजी वाबस्तगी सिगा सां रही आहे, त मां चाहियां थी त उन सिगा जे हवाले सां बि पंहिंजे नाज़रीन खे असां ॿुधाए सघूं। टाइम इलाही घटि आहे, जल्दी हली रहिया आहियूं, पर उनजो ज़िक्र न थिए ईअं थी नथो सघे। सिंध ग्रेजुएट एसोसिएशन 1972 में ठही ऐं जीअं पीपल्स पार्टी सियासी पार्टी तौर सिंध जे हर तहसील हेडक्वार्टर यूनियन काउंसिल ताईं मौजूदु आहे, ईअं सिंध ग्रेजुएट एसोसिएशन जा यूनिट्स भी पूरी सिंध में मौजूदु आहिनि। ऐं मां फ़ख्र सां इहा ॻाल्हि चवंदुमि त ही तनज़ीम का बि फलाही तनज़ीम पाकिस्तान में सभ खां वधीक जेकॾहिं मुस्तहकम आहे त उहो सिंध ग्रेजुएट एसोसिएशन आहे। हिननि जा नियर अबाउट 39 स्कूल हिन रोशन तारा जे नाले सां, जेको घोटकी जो हिकिड़ो मशहूरु स्कूल आहे, या वरी पनवाकिल में हिते असांजी गडाब कॉलेज आहे, उनखां अलावा हेल्थ ते ई कमु कंदा आहिनि। ऐं हाणे जॾहिं खां आउं हिन जे मदर ब्रांच यानी पहिरियों हिकिड़ी ब्रांच ठही कराची में, उनजो हाणे आउं सदर आहियां, त मूंसां बानी सिगा सुलेमान शेख साहब बि गॾु वेंदा आहिनि। त हाणे असांजो इहो प्रोग्राम आहे त असां सिंध जे हर ॻोठ में वञी करे अवेयरनेस प्रोग्राम ॾियूं त एजुकेशन जी केॾी अहमियत आहे ऐं ख़ासि तौर ते वोट जी केॾी अहमियत आहे। जेको असांजे सिंध जो माण्हू जेको भोॻे थो उहो वोट जी अहमियत खे न सम्झी करे भोॻे थो, उन ते हाणे असां कमु करण जो प्रोग्राम रखियो आहे। सही सही, ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। अच्छा, हर जॻह ते जिथे बि जेका बि तनज़ीम हूंदी आहे, कोई इदारो हूंदो आहे, मुंहिंजो हमेशह उन्हनि तमामु माण्हुनि सां हिकु सवाल बि हूंदो आहे, उन सवाल में गुज़ारिश बि हूंदी आहे, माण्हुनि जी आस बि हूंदी आहे त जेको कमु थिए थो उहो असां वटि छो त ट्रस्ट इश्यूज़ आहिनि, चाहे उहे इदारनि सां हुजनि, कानून सां हुजनि, पर ट्रस्ट इश्यूज़ असां वटि आहिनि माण्हुनि जा। केतिरो ट्रांसपेरेंसी सां कमु थिए थो ऐं केतिरो दिलि सां कमु थिए थो, इन में सिगा केतिरो कामयाबी माणी सिंध आहे? ग्रेजुएट एसोसिएशन खे फ़ख्र हासिल आहे त हू कंहिंखां कुझु क्लेम कंदी ई कोन्हे। असां आम माण्हू खां कुझु घुरूं ई कोन, जेको कुझु कयूं पंहिंजी जेब मां कयूं। हर माण्हू पंहिंजे वसा हर करे पंहिंजो टाइम बि ॾिए थो, पंहिंजो पैसो बि ॾिए थो। त इन करे सिंध ग्रेजुएट एसोसिएशन जे बारे में आउं चवंदुसि, फ़ख्र सां चवंदुसि त असां उहे माण्हू आहियूं, असां त सिर्फ़ु अवाम खे ॾियणु ॼाणूं, त ट्रस्ट जी ॻाल्हि ई कोन्हे। ट्रस्ट तॾहिं थिए जॾहिं असां कंहिं खां कुझु वठूं ऐं उन अमानत में ख़यानत कयूं, असां त सिर्फ़ु ॾियूं पिया। ऐं असांजी कोशिशि इहा आहे त असांजे सरज़मीन सिंध जो मिठड़ो माण्हू जेको आहे उहो पढ़ियो लिखियो हुजे, ख़ुशहाल हुजे, सिंध धरती ख़ुशहाल हुजे। असांजो त इहो ख़्वाबु आहे, इन ख़्वाब ते असां कमु कयूं था। हाणे हिन जी हिकिड़ी नंढड़ी तव्हांखे मिसाल ॾियां, इस्लामाबाद में अकोमोडेशन केतिरी मुश्किल आहे। असां इस्लामाबाद में गर्ल्स एंड बॉयज़ हॉस्टल ठाही आहे, 80 रुपए में असां उनखे अकोमोडेशन ॾींदा आहियूं 24 कलाकनि जी। 80 रुपया एंड करे जो जस्ट टोकन। ज़बरदस्त। हाँ, जेकॾहिं का ख़ासि तौर ते गर्ल्स जेकॾहिं तव्हां इस्लामाबाद वञो त असांजी तव्हांखे त 3 स्टार होटल जहिड़ी अकोमोडेशन आहे। तव्हां मूंखां ऐं पूरी सिंध वारा मूंखां लेटर वठी वेंदा आहिनि, छो जो आउं उनजो इंचार्ज आहियां। को बि मां हिन धरती TV जे तवसत सां चवां थो, को पढ़ण लाइ वञे छोकिरो, का छोकिरी,
उते को मसइलो हुजे असांजे वञी हॉस्टल में उते मुक़ीम थियनि 80 रुपया छा थींदा आहिनि कुझु बि न मतिलबु हा। 80 रुपए खां हूअं तव्हां फिगर ॾिसो त मंथली छा फिगर उहो जस्ट इन लाइ हूंदो आहे त इहा ख़बर पवे त फिलां माण्हू हिते आयो हुयो उहो सिर्फ़ु सही। असां रिकॉर्ड मेंटेन करण लाइ बाक़ी त हर का ॻाल्हि एतिरे जो त उहो गैस साड़े छॾींदा बिल्कुलु बिल्कुलु पाणी गरम कंदा त हा बिल्कुलु ज़बरदस्त ज़बरदस्त ॾाढी सुठी ॻाल्हि आहे ऐं मां जीअं पहिरीं चयो त असां वटि खोड़ सारियूं अहिड़ियूं तंज़ीमूं आहिनि जेके ॾाढो ख़ूबसूरत कमु करे रहियूं आहिनि अच्छा हिते हिकु शइ असां ख़बर न आहे छो लाशाही साहिब जी शायरी तरफ़ वञी न पिया सघूं ॻाल्हियूं एतिरी सारियूं बि अथनि जो उन तरफ़ वञी न पिया सघूं पर असां ज़रूरु शामिलु कंदासीं बिकॉज़ असांजा नाज़रीन बि ॿुधणु चाहिनि था हिकु ॻाल्हि जेका तव्हां ॿिन्ही जा जेके तव्हां जंहिं तरीक़े सां कमु करे रहिया आहियो आपका तरह जिस तरह काम कर रहा है इन्हनि ॿिन्हिनि शयुनि में हिकु शइ जेका ॾाढी इंपॉर्टेंट आहे मां चाहियां थी माण्हुनि ताईं पहुचाइजे असां वटि कंहिं बि शइ खे कंहिं बि ख़ूबसूरत कम खे कंहिं बि सुठे कम खे उनखे प्रमोट करणु या माण्हुनि ताईं पहुचाइणु इन जी घटिताई छो आहे लाशावी साहिब हा ॾिसो जॾहिं तव्हां पंहिंजे वित्ताहर कमु कंदा त उहो त ज़ाहिर आहे अहिड़े लेवल जो हूंदो हाणे असांखे ख़ासि तौर ते गवर्नमेंट जी पॉलिसी ॾिसो त तव्हांजो इश्तहार ते ख़र्चु वधीक थी वेंदो आहे आम माण्हू ते ख़र्चु घटि आहे घटि आहे त हीउ सॼो सिलसिलो जेको आहे न मथां खां बिगड़ियल आहे लेकिन असांखे कम अज़ कम इन ॻाल्हि जी परवाह कोन्हे जेको पुॼंदो उहो कंदासूं जेको असांजे वस में आहे जेकॾहिं असां उन में पंहिंजे वस खां घटिताई कयूं त पोइ असां ॾोही यार इहा वाक़ई इश्तिहार इहो त मां सोचियो ई कोन असां वटि चलो हिकु जेको सोशल मीडिया असां वटि चलो उहो त वरी बि मिनिमम अमाउंट आहे पर जेके वॾा जेके न साइन बोर्ड्स लॻल त इनजी ज़रूरत कहिड़ी आहे जेकॾहिं इहे साइन बोर्ड न लॻाइनि गवर्नमेंट हुकूमत पाकिस्तान हुकूमत सिंध हुकूमत पंहिंजा मरियम नवाज़ साहिबा जो तारीफ़ थींदी आहे मुराद अली शाह साहिब जी तारीफ़ थींदी आहे छो इन्हनि पैसनि सां कमु कयो त तव्हांजो कमु रोड्स ते नज़र ईंदो टीवी ते छो था ॾेखारियो चलो इहो त सरकार आहे न चलो मञोसीं सरकार वटि ॾाढा पैसा हूंदा आहिनि आम नंढियूं नंढियूं एनजीओस अवाम जो को बि हुकूमत जो को बि पैसो कोन्हे इहो अवाम जो पैसो आहे सवाल अवाम वटि आहे मुंहिंजो मतिलबु इहो अवाम जा कस्टोडियन ई ग़लति इस्तेमालु कंदा त ॿिया माण्हू बि ग़लति इस्तेमालु कंदा रही ॻाल्हि एनजीओस जी एनजीओस ॿिनि क़िस्मनि जी हूंदियूं आहिनि हिकिड़ी नॉन गवर्नमेंट ऑर्गेनाइज़ेशन हूंदी आहे हिकिड़ी नॉन प्रॉफिट ऑर्गेनाइज़ेशन हूंदी आहे नॉन प्रॉफिट ऑर्गेनाइज़ेशन में जीअं असां माण्हू आहियूं असां का तनख़्वाह बि क्लेम न आहियूं कंदा फ्री ऑफ कास्ट पंहिंजी गाॾी में हुन में वेंदा आहियूं जेके नॉन गवर्नमेंट ऑर्गेनाइज़ेशन्स हूंदियूं आहिनि उहे कंहिं न कंहिं खां एड वठंदियूं आहिनि गाॾियूं वठंदियूं आहिनि पंहिंजे मथां ख़र्चु कंदा आहिनि उन्हनि जो बि इहो मसइलो आहे त जेकॾहिं 1 करोड़ रुपयो वठी करे 60 लख रुपया उहो पंहिंजे मथां ख़र्चु करे सघंदा वरी 40 लख खणी वञी माण्हुनि खे ॾींदा लूणु बराबरि बाबा ही कमु अथव खैर जी डिफरेंट थे ये जरा प्रमोशन आपकी तरफ आना चाहूंगी ये जो हमारे पास इतना इजी एक्सेस है कि आपने एक जो एग्रीमेंट किया उस पर काम नहीं हो रहा और लोग आप तक पहुंच रहे हैं इसकी हम नॉर्मल जो हम लोग हैं उनको कैसे अवेयर किया जाए किस तरह ये बात उन तक पहुंचाई जाए वर्ड ऑफ माउथ बहुत अच्छी बात है लेकिन क्या कोई और ज़राए या कोई स्टेप्स हैं जो आप लोगों ने लिए देखिए मॉडर्न दौर में तो मैं यहाँ आपके सामने बैठा हुआ हूँ यही एक अवेयरनेस का एक स्टेप है कि हम यहाँ पे बैठे हैं आपके प्रोग्राम के तवज्जुह से हज़ारों लाखों लोगों तक मेरी बात चली जाए और उन तक ये पता चल जाए कि ये एक ऐसा फोरम है जहाँ पे वो आ सकते हैं और इंसाफ की फरहमी उन तक पहुँच सकती है ये इस तरीके से ये भी इट्स अ पार्ट ऑफ अवेयरनेस कैंपेन एक्चुअली इसके अलावा हम कोशिश करते हैं कि तमाम बैंक्स में हमारे बोर्ड लग जाए या फिर डीसी ऑफिस और कमिश्नर ऑफिस में हमारे लोग वहाँ चले जाएं और वहाँ बोर्ड लगे हुए हों वहाँ पे हमने इस किस्म के अवेयरनेस बोर्ड्स लगाए हुए हैं कुछ स्टैंडीज़ लगाई हुई हैं कि यहाँ हमारे ऑफिसेज़ हैं यहाँ आप आ जाए जो पब्लिक प्लेसेस हैं जहाँ लोग जाते हैं यही फिलवक्त तरीक़ेकार है जिसको हम फॉलो कर रहे हैं और आहिस्ता आहिस्ता ज़ाहिर है आप जब अच्छे काम करते रहते हैं जी हाँ तो वो चीज़ें अच्छे लोग तक पहुँचती भी रहती हैं और लोगों के लिए आसानियाँ जो हैं वो पैदा होती रहती हैं तहां जी शायरी जी तरफ़ ईंदासीं मां चाहियां थी त 2-3 लफ़्ज़ तहां जी आवाज़ में पंहिंजे हाशिम मेरी आवाज़ में तो पहुचाईंदासीं पर तहां जी आवाज़ में भी पंहिंजे नाज़रीन ताईं सिंधी क़ौम खे ॾोरापो ई ॾींदसि ऐं पंहिंजनि सां ॾोरापा वारी ॻाल्हि थींदी आहे त उहा इहा त असां त आहियूं ज़ालिमड़ा पंहिंजनि सां न प्यार कयूं पर धारियुनि ते पिया वार वञूं असां त आहियूं ज़ालिमड़ा अमड़ ॼायूं बुख मरनि कोट किलनि में ॾुख ॾिसनि पर दीन जूं भेनर वाह वणनि असां त आहियूं ज़ालिमड़ा जीअरे कंहिंखे जीअ न चऊं जीअरे कंहिंखे जीअ न चऊं मोए माण्हू मुंहुं पिटियूं धूड़ मिटी वारनि में विझूं असां त आहियूं ज़ालिमड़ा पंहिंजनि सां न प्यार कयूं वोट असांजो पैसनि जो या मीर वॾेरनि रैसनि जो
वोट असांजो पैसनि जो या मीर वॾेरनि रैसनि जो या ॾन्ना गादी नशीननि जो, असां त आहियूं ज़ालिमड़ा, पंहिंजनि सां न प्यार कयूं। ही MA पास यार त ॾिस, लिखण न अचे प्रकार त ॾिस, पर कामोरा कया सरकार त ॾिस, असां त आहियूं ज़ालिमड़ा, पंहिंजनि सां न प्यार कयूं पर धारियुनि ते पिया वार वञूं। स्कूल असांजा बंदि पयल, आबाद असांजा चां होटल, असां त आहियूं ज़ालिमड़ा, पंहिंजनि सां न प्यार कयूं। मन ही जोगी जागी पवन, धरती जो दरमान थियनि, पंहिंजो पाण सुञाणे वठनि, असां त आहियूं ज़ालिमड़ा, पंहिंजनि सां न प्यार कयूं। ओहो ओहो, कुझु लफ़्ज़नि में मूंखे लॻे पियो त हक़ीक़त जो तमामु जेको हिन वक़्तु मुआशिरे में थी रहियो आहे, तमामु हक़ीक़त जो मुज़ाहिरो आहे। छो जो असां उहे ज़ालिमड़ा मूं इन करे चयो आहे त ज़ालिम जेको आहे न उनखे ख़बर हूंदी आहे त मां ज़ुल्म थो कयां। ज़ालिमड़ो उहो हूंदो आहे जंहिं ते ज़ुल्म थी रहियो हूंदो आहे, उनखे ख़बर ई न हूंदी आहे त मूंसां छा पियो थिए। असांजी क़ौम सां ईअं आहे, असांजे माण्हू पंहिंजे पाण ते पाण ज़ुल्म था कनि। बिल्कुलु उहो इहो ॾोरापो ॾिनो आहे मूं। ख़ैर जी, इन ॻाल्हि सां गॾु प्रोग्राम जे इख़्तिताम जी तरफ़ वञूं था ऐं खोड़ सारियूं हक़ीक़तूं तव्हांजी ज़िंदगी में तव्हां सां गॾु हूंदियूं आहिनि, पर छो त जेसि ताईं ज़िंदगी हले थी तेसि ताईं, जेसि ताईं इहा गाॾी हले पई, इन गाॾी में सवारी ज़रूरु करणी आहे तव्हांखे, उते तव्हां रोके नथा सघो। सो उन ई गाॾी खे उअं ई कंटिन्यू कंदे अॻियां वधूं था, प्रोग्राम जे इख़्तिताम की तरफ़ हलूं था। वॾी महिरबानी तव्हांजी असां गॾु हुजण जी। आपका बहुत शुक्रिया प्रोग्राम में शामिल होने का, बहुत शुक्रिया, और हमारे व्यूवर्स तक इस इदारे की अवेयरनेस पहुँचाने का बहुत शुक्रिया। ॾाढो ख़ूबसूरत कम तव्हांजी तरफ़ां भी थी रहा है, बहुत अच्छा काम आप लोग भी कर रहे हैं, और मैं चाहती हूँ कि हमारी आवाम का, हमारी कौम का हर जो जवान है वो इसी तरह काम करे लोगों के लिए। चाहे जैसे मैंने शुरू में जीअं मां चयो त ठीकु आहे, हिकु फाइनेंशियल कॉज़ हर कंहिंजो हूंदो आहे, बट उन सां गॾोगॾु अगरि तव्हां उहो फाइनेंशियल कॉज़ रखी बि दिलि सां कमु था कयो त इहा बि ईमानदारी आहे, ऐं उहो फ़र्ज़ु आहे जंहिं शइ लाइ तव्हां पैसा वठो था उन शइ जे लाइ ईमानदारी सां कमु कयो। वॾी महिरबानी। हिकु दफ़ो ॿीहर तव्हां ॿिन्ही जी आख़िर में हाशिम भाई जो आवाज़ु शामिलु करे आहियूं। नाज़रीन, तव्हां सां मुलाक़ात इंशाअल्लाह वरी ॿीहर थींदी, तेसि ताईं सभिनी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। जी हाशिम भाई। पिरी सां राज़ जूं ॻाल्हियूं ऐं पंहिंजे प्यार जूं ॻाल्हियूं, पिरी सां राज़ जूं ॻाल्हियूं ऐं पंहिंजे प्यार जूं ॻाल्हियूं, कॾहिं निकार जूं ॻाल्हियूं, कॾहिं इक़रार जूं ॻाल्हियूं, पिरी सां राज़ जूं ॻाल्हियूं ऐं पंहिंजे प्यार जूं ॻाल्हियूं ऐं पंहिंजे प्यार जूं ॻाल्हियूं। कारूं झरते ककर कारा, कारूं झरते ककर कारा, हणन प्यानी हजानारा, कारूं झरते ककर कारा, हणन प्यानी हजानारा, हणन प्यानी हजानारा। कच्ची मिट्टी पई बहके करे बसकार जूं ॻाल्हियूं, कच्ची मिट्टी पई महके करे बसकार जूं ॻाल्हियूं, कॾहिं निकार जूं ॻाल्हियूं, कॾहिं इक़रार जूं ॻाल्हियूं, पिरीअ सां राज़ जूं ॻाल्हियूं ऐं पंहिंजे प्यार
जूं ॻाल्हियूं। अमावस रातड़ी चंद्र जो तमाशो खूब की जरत में अमावस रातड़ी चंद्र जो तमाशो खूब की जर में, तमाशो खूब की जर में। अथव नूरी न कोई चंड चयल के चार जूं ॻाल्हियूं। अथव नूरी न कोई चंड चयल के चार जूं ॻाल्हियूं। कॾहिं इनकार जूं ॻाल्हियूं, कॾहिं इक़रार जूं ॻाल्हियूं। पहिरीं सां राज जूं ॻाल्हियूं ऐं पंहिंजे प्यार जूं ॻाल्हियूं। खणो रियासत चयो नाज़ण, आणियो इक़बाल बालीअ खे।